अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम द मॉर्निंग ऑफ धरतीअ में अवां सभिनी खे चऊं था भलीकार। ऐं अॼु सेट ते आऊं अव्हांखे अकेलो नज़र अची रहियो आहियां। उनजो सबबु इहो आहे जो तानिया ख़ान मोकलुनि ते हली वई आहे। सो हिन हफ़्ते आऊं अव्हां सां गॾु हूंदुसि। सो इंशाल्लाह ईंदड़ हफ़्ते खां वरी तानिया बि अव्हांखे जॉइन कंदी। सो पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति कयूं था बाज़ाब्ता तौर ते उन्हनि ख़बरुनि सां त वाइट हाउस में नओं महिमान पहुची चुको आहे जंहिंजो नाम आहे जो बाइडन। अव्हांजे इल्म में आहे त उन्हनि हलफ़ खणी वरितो आहे। 77 वरनि जो बाइडन जेको आहे 50 सालनि खां हू सियासत में अमरीका सियासत में एक्टिव आहे। बराक ओबामा जे दौर में हू नायब सदर बि रहियो अमरीका जो। ऐं जो बाइडन जे अचण खां पोइ खोड़ माण्हुनि खे जेके उमीदूं हुयूं उहे आहिस्ते आहिस्ते जेके आहिनि उहे उमीदूं पूरो थींदे बि नज़र अचनि पियूं, छाकाणि त हुननि हलफ़ खणण खां फौरी पोइ जेके एग्ज़ेक्टिव आर्डर जारी कया उनमें हुननि खोड़ अहिड़ा कानून जेके डोनाल्ड ट्रंप जा हुआ उन्हनि खे रद्द कयो आहे, जंहिंखे बहितर ॾिठो पियो वञे। ऐं उन्हनि जेके नवां आर्डर जारी कया आहिनि उन्हनि में कोरोना जी रोकथाम जेका आहे, कोरोना खे रोकणु जेको आहे उन्हनि जी पहिरीं तरजीह आहे, छाकाणि त अमरीका हिन वक़्त ताईं कोरोना खां तमामु घणो मुतासिर थियो आहे ऐं टॉप ते पियो वञे। हींअर ताईं 4 लख माण्हू जेके आहिनि उते फ़ौत थी चुका आहिनि। सो कोरोना जी रोकथाम लाइ उन्हनि इक़दाम जेके आहिनि क़दम खणणु शुरू कया आहिनि। WHO में हिकु भेरो ॿीहर हलियो वियो आहे अमरीका। डोनाल्ड ट्रंप उन्हनि खां ॿाहिरि अची वियो हो। उन सां गॾोगॾु हुननि इहो बि ऐलान कयो आहे त उन्हनि जा शुरूआती जेके 100 ॾींहं हूंदा उन्हनि में तक़रीबन 10 करोड़ माण्हुनि खे वैक्सीन लॻाई वेंदी। इन इरादे जो इज़हार कयो आहे नए अमेरिकन सदर जो बाइडन साहब। उन सां गॾोगॾु हुननि जेके बि वफ़ाक़ी मुलाज़िम आहिनि उन्हनि खे मास्क पाइणु लाज़मी करार ॾिनो। इहो बि उन्हनि एग्ज़ेक्टिव आर्डर जारी कयो। उन सां गॾोगॾु माहौलियात जे हवाले सां जेको पेरिस मुआहिदो थियो हो जंहिंखां अमेरिका ॿाहिरि निकिरी आयो हो ट्रंप जे करे, उन्हनि में उन्हनि वापसी जो ऐलान कयो आहे। गॾोगॾु जेका मुस्लमान मुल्कनि जे हवाले सां सुठी ख़बर इहा आहे त 5 जेके मुस्लमान मुल्क हुआ उन्हनि जे शहरियुनि ते अमरीका में दाख़िल थियण जे हवाले सां जेका पाबंदी हुई उहा अचणु शर्त जो बाइडन ख़तमु कई आहे, जंहिंमें अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ईरान आहे, शाम आहे, लीबिया आहे, सोमालिया तोड़े यमन शामिल आहिनि। उन सां गॾोगॾु उत्तर कोरिया ऐं वेनेज़ुएला बि शामिल आहिनि। उन्हनि जे शहरियुनि ते बि डोनाल्ड ट्रंप जे दौर में अमरीका में दाख़िला ते पाबंदी लागू थी हुई। उन कानून खे बि अचण सां ई जेको आहे जो बाइडन ख़तमु करे छॾियो आहे। ॿी सुठी ख़बर इहा आहे त अमरीका में वॾे तादाद में जेके आहिनि मुख़्तलिफ़ मुल्कनि जा माण्हू आबाद आहिनि। उन्हनि में पाकिस्तानी आहिनि, इंडियन आहिनि। उन्हनि जो तादाद को ॿुधाए पियो वञे 1 करोड़ 10 लख जे लॻभॻि आहे। उन्हनि समूरनि शहरियुनि खे शहरियत ॾियण जो बि इरादो रखनि था जो बाइडन साहब, ऐं उनजो इम्कान ॾेखारे पियो वञे त जल्द ऐलान थींदो। बाक़ी ईरान सां जेको जोहरी मुआहिदो ख़तमु कयो हो डोनाल्ड ट्रंप, उन जे हवाले सां फ़िलहालु ख़ामोशी आहे। चाइना या ॿियनि मुख़्तलिफ़ परॾेही मुल्कनि सां रिलेशन कीअं हूंदा उन हवाले सां को ख़ासि ऐलान न थियो आहे। बहरहाल जो बाइडन मां खोड़ सारियूं उमीदूं आहिनि। ऐं जेकॾहिं ॿिए पासे असीं अचूं पाकिस्तान जी जेका सियासी सूरत हाल आहे उन ते जेकॾहिं असीं नज़र फेरायूं त हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान में ब्रॉडशीट कंपनी जेका आहे उनजो चर्चो आम आहे। ऐं ब्रॉडशीट कंपनी छा आहे अव्हांजे इल्म में हूंदो त परवेज़ मुशर्रफ जे दौर में बरतानिया जे हिकिड़े कंपनी खे ठीको ॾिनो वियो हो त हू पाकिस्तानी जेके पॉलिटिशियन आहिनि स्पेशली उन्हनि जा दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेके बैंक अकाउंट्स आहिनि ॻुझा या जेकी मिल्कियतूं आहिनि उन्हनि खे उन्हनि जी ॻोल्हा करे ही कंपनी ब्रॉडशीट ऐं उन्हनि सां उहो मुआहिदो कयो वियो हो ऐं उन्हनि खे हिकिड़ी वॾी रक़म बि ॾिनी वई हुई। पर पोइ जीअं परवेज़ मुशर्रफ जो मियां नवाज़ शरीफ़ साहब सां मुआहिदो थी वियो ऐं नवाज़ शरीफ़ साहब जी फैमिली 99 में सऊदी अरब मुंतक़िल थी वई, उनखां पोइ 2003 में परवेज़ मुशर्रफ जी हुकूमत ब्रॉडशीट सां कयल उहो मुआहिदो ख़तमु कयो हो, जंहिंखां पोइ ब्रॉडशीट बरतानिया जी अदालत में पाकिस्तान ख़िलाफ़ु केस कयो ऐं पाकिस्तान खे हिकिड़ी डिघी रक़म जेका आहे भरणी पइजी वई हुई ॾंड तौरु। हिकु भेरो ॿीहर PTI जी हुकूमत ब्रॉडशीट सां मुआहिदो करणु वञे पई त हू पाकिस्तानियुनि जे मिल्कियतनि जी ॻोल्हा करे ऐं ब्रॉडशीट जे जेको सरबराह आहे मूसवी साहब उन उथंदे इहो ई ॿुधायो आहे त उन्हनि खां रिश्वत बि तलब कई पई वञे PTI जी हुकूमत जे तरफ़ां। ऐं गॾोगॾु उन्हनि इहो बि ॿुधायो आहे त हुननि PTI जी हुकूमत खे
पाकिस्तानी शख़्सियत जे हवाले सां आगाह बि करे छॾियो आहे जंहिं उन्हनि खां रिश्वत तलब कई या परॾेह में जंहिं शख़्सियत जा असास आहिनि उन जे हवाले सां उन्हनि ॿुधायो आहे। ऐं उन समूरे मामले जी जांच जे हवाले सां अव्हांजे इल्म में हूंदो त PTI जी वफ़ाक़ी हुकूमत हिकिड़ी कमेटी क़ाइमु कई आहे जंहिंजो सरबराह जेको आहे सुप्रीम कोर्ट जे अॻूणे जज जस्टिस अज़मत सईद खे मुक़ररु कयो वियो आहे। मूंखे ॿुधाईंदा हलूं अज़मत सईद साहब उन्हनि जजनि मां शामिल हुआ या उन बेंच जो हिसो हुआ जंहिं मियां नवाज़ शरीफ़ साहब खे जेको आहे नाअहल करार ॾिनो हुयो। सो उन सरबराह ते बि खोड़ सारा अपोज़िशन तरफ़ां एतिराज़ वारिया पिया वञनि। गॾोगॾु जेकॾहिं टे अहम मामले ते अचूं उहो हिन वक़्तु जेको पाकिस्तान में डिस्कस हेठि आहे उहो आहे फॉरेन फंडिंग केस। फॉरेन फंडिंग केस जेको गुज़िरियल 7 सालनि खां रोलड़े जो शिकार हो ऐं गुज़िरियल हफ़्ते जेका हेयरिंग थी इलेक्शन कमीशन में उनमें PTI इहो तस्लीम कयो त उन्हनि जे कुझु एजेंट्स जेको आहे ॿाहिरिनि मुल्कनि मां फंडिंग हासिलु कई पर उहा ऑफिशियल लेवल ते न हुई। उनखे अपोज़िशन तरफ़ां तमामु घणो खयो वियो आहे। PTI हाणे पंहिंजे ॾोह जो एतिराफ़ करे वरितो आहे जॾहिं त वज़ीर आज़म इमरान ख़ान अञा ते उन ॻाल्हि ते बज़िद आहिनि त उन्हनि जी पार्टी जेको आहे फॉरेन फंडिंग नाहे वरिती, कंहिं बि परॾेही मुल्क या कंहिं परॾेही कंपनी खां पैसा नाहिनि वरिता। बहरहाल उन्हनि जी हाणे थींदी इन्वेस्टिगेशन जेका ही कमेटी क़ाइमु थी आहे जस्टिस अज़मत सईद साहब जी सरबराही में। सो ॾिसणो इहो आहे त उन जा नतीजा कहिड़ा पिया अचनि। बाक़ी ओवरऑल जेका सूरत हाल आहे उहा अव्हांजे साम्हूं आहे। इमरान ख़ान ते अपोज़िशन जे तरफ़ां मुसलसल इल्ज़ाम लॻनि पिया त उन्हनि इंडिया ऐं इसराइल खां पैसा वरिता। ताज़ो जेको मिलियन मार्च थियो GUI जे प्लेटफॉर्म तां उनमें बि अहिड़नि इल्ज़ामनि जी जेका आहे ॿीहर वर्जाउ उन्हनि इल्ज़ामनि जो कयो वियो त PTI ॿाहिरिनि मुल्कनि खां पैसा वठंदी रही आहे। ॿिया बि खोड़ सारा मामला आहिनि जिन ते ॻाल्हाए सघिजे थो पर हाणे असीं प्रोग्राम में शामिलु कंदासीं अॼु जूं टॉप स्टोरीज़ ऐं उन सां गॾोगॾु पोइ असीं ईंदासीं ॿियनि मुख़्तलिफ़ सेगमेंट्स ते ऐं अहम महिमाननि सां बि अव्हांजी कराईंदासीं मुलाक़ात। सो अचो त हलूं था पहिरियां टॉप स्टोरीज़ तां। नए अमेरिकन सदर जो बाइडन हलफ़ खणण जे फौरी बाद 17 एग्ज़ेक्टिव ऑर्डर जारी कंदे डोनाल्ड ट्रंप जे केतिरनि ई क़ानूननि खे ख़तमु करे छॾियो। जो बाइडन ॿीहर WHO जो हिसो थियणु, कोरोना जी रोकथाम लाइ क़दम खणणु, माहौलियात जे हवाले सां ख़तमु कयल मुआहिदे जो हिसो थियणु, उन सां गॾोगॾु 5 मुस्लमान मुल्कनि समेत 7 मुल्कनि जे शहरियुनि ते अमरीका में दाख़िल थियण जे हवाले सां डोनाल्ड ट्रंप जे क़ानून खे रद्द करे छॾियो। पीपल्स पार्टी ब्रॉड शीट मामले जी जांच लाइ रिटायर्ड जस्टिस अज़मत सईद जी सरबराही में क़ाइमु कयल कमेटी खे रद्द करे छॾियो। पीपल्स पार्टी जो चवणु आहे त अज़मत सईद नेब जो प्रोसिक्यूटर रहियो आहे ऐं हू शौकत खानम इस्पताल जे गवर्निंग बोर्ड जो हिसो बि आहे। खेसि सरबराह मुक़ररु करण जो मक़सदु इहो आहे त अपोज़िशन जे अॻुवाणनि ऐं अॻूणनि हुकूमतुनि खे ई ॾोही करार ॾिनो वञे। तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त हिन साल हर हाल में इम्तिहान वरिता वेंदा ऐं इम्तिहान खां सवाइ कंहिं बि शागिर्द खे प्रमोट न कयो वेंदो। संदसि चवणो त 1 फरवरी खां मिडल ऐं सेकेंडरी क्लासिस शुरू कया वेंदा। बिलाल भुट्टो ज़रदारी भेण बख़्तियार जी शादीअ सबबि हिकु हफ़्ते लाइ सियासी सरगर्मियूं मुअतल करे छॾियूं। बख़्तियार भुट्टो ज़रदारी ऐं महमूद चौधरी जो 29 जनवरी ते निकाह थींदो ऐं 30 जनवरीअ ते वलीमो थींदो। जी त नाज़रीन टॉप स्टोरीज़ अवां ॾिठियूं ऐं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजो जेको ही प्रोग्राम आहे द मॉर्निंग ऑफ धरती उन जे लाइ ताउन कयो आहे ओरियो बिस्किट, जंहिंखे दुनिया में नंबर 1 बिस्किट तस्वर कयो वञे थो ऐं ओरियो हाणे हिकु नए अंदाज़ मिनी ओरियो सां गॾु पाकिस्तान में मौजूदु आहे। मिनी ओरियो 10 मुख़्तलिफ़ मज़ेदार जेके फ्लेवर आहिनि जहिड़ो चॉकलेट तोड़े स्ट्रॉबेरी उन्हनि में बि मौजूदु आहे। उन सां गॾोगॾु मिनी ओरियो जी जेका नई साइज़ आहे उहा उनखे वधीक पुरकशिश बणाए थी ऐं गॾोगॾु अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मिनी ओरियो जी जेका क़ीमत आहे उहा 5 खां 10 रुपया मुक़ररु कई वई आहे जेका हर माण्हू अफोर्ड करे सघे थो। सो असांजे प्रोग्राम जे लाइ मिनी ओरियो ताउन कयो आहे, उन जे हवाले सां बि अव्हांखे ॿुधायोसीं। सो इते हाणे असीं वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ जेका महिमान शख़्सियत असांखे जॉइन करणु वञे पई उहा सिंध जी बहितरीन कहाणीकारा आहे, सुठी शाइरा आहे ऐं ॾाढो बोल्ड ऐं बेबाक अंदाज़ सां हू कहाणियूं लिखे थी पई। उन जे कहाणियुनि जा जेके किरदार आहिनि उहे काफ़ी बोल्ड आहिनि, उन्हनि जा मौज़ू काफ़ी वज़नाइता आहिनि। सो उन्हनि जे कहाणियुनि ते असांजे अॼु जे समाज ते तोड़े संदसि जेका शाइरी आहे उन ते असीं कंदासीं ॻाल्हियूं। उहा महिमान शख़्सियत केरु आहे उन जे लाइ अव्हांखे करिणो पवंदो
मुख़्तसर इंतज़ारु। सो वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ अवां जी करायूं था उन्हनि सां मुलाक़ात। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे प्रोग्राम में चऊं था भलीकार। ऐं हिन वक़्तु जंहिं महिमान शख़्सियत असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे उन्हनि जी शख़्सियत जा खोड़ सारा पहलू आहिनि। पाण सुठी शाइरा आहे, सुठी बोल्ड बेबाक कहाणीकार आहे। हू नाविल बि लिखनि पियूं थियूं, जेको सिलसिलेवार जेको सरतियूं आहे उन में छपिजे थो किस्तवार। उन सां गॾोगॾु अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हू न रुगो कलम ज़रिए पंहिंजी धरती ऐं धरती धणियुनि जी हक़नि जे लाइ लिखनि थियूं ऐं ॻाल्हाइनि थियूं, पर उन सां गॾोगॾु हू अमली तौर ते हिकिड़े पॉलिटिकल वर्कर तौरु जेको आहे क़ौमी कारकुन तौरु रोडनि ते अची जदोजहद कंदे बि असांखे नज़र अचनि थियूं। संदनि कहाणियुनि जो किताबु जेको आहे ताज़ो उहो शाया थियो आहे ऐं मूंखे कल्ह ई मिलियो। सो तड़ तकड़ मूं जेतिरो आउं पढ़ी सघियसि, सच त उहो किताबु पढ़ण खां पोइ मूंखे किथे बि ईअं न लॻो त हीअ जेके कहाणियूं आहिनि कंहिं औरत जूं लिखियलु आहिनि ऐं ख़ासि तौर ते कंहिं सिंधी औरत जूं लिखियलु आहिनि। छाकाणि त जॾहिं बि असीं पढ़ंदा रहूं था त खोड़ सारियूं रोमांस ते ॿियनि मुख़्तलिफ़ मामलनि ते कहाणियूं असांखे मिलनि थियूं, पर समाज जा उहे पहलू जंहिं ते हक़ीक़ी माना में लिखणु खपे ऐं बोल्ड अंदाज़ में लिखणु खपे उहो घटि थो लिखियो वञे। पनूरुल हुदा शाह जो हिकिड़ो नालो आहे सिंधीअ में, बाक़ी असांखे तमामु घटि नज़र थो अचे त को अहिड़नि मामलनि ते केरु लिखे थो। उन्हनि जूं खोड़ कहाणियूं आहिनि, जीअं साइकिल वारो आहे, खिवड़ियुनि जो मेलाप आहे, भंडारो आहे, ॻोला किनी ऐं उन सां मोहबत ऐं हवस थोरे ऐं अहिड़ी क़िस्म जा ॿिया खोड़ सारा मौज़ू आहिनि जेके मूंखे जॾहिं मूं पढ़िया त मूंखे बि सच त माना हिकिड़ी छिरकाईंदड़ मूंखे लॻियूं त हीअ मौज़ू असां वटि ज़ाहिर आहे असांजे समाज जो सभु कुझु इहे हिसो आहिनि, पर उन्हनि ते लिखियो नथो वञे। मुफ़ाहिमत खां मसलत खां कमु वरितो वञे थो, पर हू ईअं न पियूं कनि ऐं हू ॾाढे हिकिड़े बोल्ड अंदाज़ सां लिखनि पियूं जंहिंजी वक़्त जी जेका ज़रूरत बि आहे। सो उन्हनि जे कहाणियुनि ते, उन्हनि जे किताब ते, हीअ त कहाणियुनि जो किताबु आहे, उनखां अॻु उन्हनि जी शाइरी जो किताब बि अची चुको आहे। किताबनि जा नाला आउं फ़िलहालु न पियो ॿुधायां छाकाणि त पोइ उहो टेम्पो टुटी वेंदो, सस्पेंस जंहिंखे आउं बरक़रार रखियूं पियो अचां। सो जॾहिं उन्हनि सां मिलंदा त मूंखे ख़बर पइजी वेंदी त उहा असांजी महिमान शख़्सियत केरु आहे। सो सिंधनि शाइरीअ ते, सिंधनि कहाणियुनि ते तमामु घणो कुझु ॻाल्हाए सघिजे थो, पर अॼु मुंहिंजो जेको हीउ मक़सदु आहे सो घणो आऊं न ॻाल्हायां, हुननि सां ॻाल्हायूं, हुननि सां कचहरी कयूं, हुननि जे कहाणियुनि जे हवाले सां, हुननि जी शाइरी जे हवाले सां, उन्हनि जो जेको पॉलिटिकल करियर रहियो आहे उन जो हवाले सां। सो हाणे वधीक अव्हांखे इंतज़ारु नथा करायूं ऐं उन्हनि जे अव्हां सां करायूं था मुलाक़ात। सो अॼु जी असांजी महिमान शख़्सियत आहे अदी यास्मीन चांडिया साहिबा। तमामु घणी महिरबानी अदी असांजे प्रोग्राम में आया। सभ खां पहिरियां इन तव्हांजे चैनल जी महिरबानी ऐं मां तव्हांजी तमामु घणी तव्हांजी अदा एन.डी. शर्मा जी शुक्रगुज़ार आहियां जंहिं हेॾे सुठे प्रोग्राम में मूंखे इनवाइट कयो ऐं मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे त हिते मां वेठी आहियां ऐं तव्हां सां ॻाल्हायां थी। थैंक यू सो मच। अव्हां अचो था, अव्हां सभु जेके बि असां वटि मौजूद महिमान अचनि था उन्हनि जे अचण सां ई ज़ाहिर आहे असांजे प्रोग्राम जी रौनक आहे। सो अव्हां जी महिरबानी हूंदी आहे जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी हिते अचो था। पाण जी शुरूआति हितां खां कयूं, जीअं मूं कुझु कहाणियुनि जा अव्हांजा हवाला ॾिना आहिनि, पूरो किताबु भी हींअर अव्हां ॾिनो, PDF जी कापी बि अव्हां मूंखे मोकिली ऐं जेके मूं कहाणियूं तड़ तकड़ में पढ़ियूं, सच इहा लफ़ाज़ ई कोन्हे त मूंखे माना काफ़ी उन में हिकिड़ो चेंज नज़र आयो। जेका सिंधी कहाणी हू लिखी वञे थी, ख़ासि तौर ते जेके औरत कहाणीकार आहिनि उन्हनि जे लाइ त वरी खोड़ लिमिटेशन्स बि हूंदियूं आहिनि न, त हिकिड़ा दायरा हूंदा आहिनि, उन्हनि में रही करे लिखिजे। अव्हां जेको हीउ बोल्ड ऐं बेबाकी ऐं बहादुरी सां लिखो था पिया, उनजो रीज़न छा आहे? इहा बहादुरी, बेबाकी या बोल्डनेस तव्हांखे किथां मिली? कुझु शयूं जेके आहिनि न, मां चवां थी उहे गॉड गिफ्टेड हूंदियूं आहिनि। इंसान जे जनम वठण सां गॾु उन सां गॾोगॾु उहे बि जनम वठंदियूं आहिनि, पर उन जी निखार या उन्हनि जी अवसर जेकी आहे सो पोइ वक़्त सां, समाज सां आहिस्ते आहिस्ते जेकी हालतियूं आहिनि उन्हनि सां गॾु उहा बि अवसर कंदी रहंदी आहे। ऐं ॿी जेकी बोल्डनेस आई त मुंहिंजो जेको मोहतरम उस्ताद रसूल बख़्श पली जो, जॾहिं मां सुजाग ॿार में हुयसि त मां अरबाब चांडियो मुंहिंजो वॾो भाउ ऐं उन मूंखे उहो पार्टी में ऑलरेडी हुयो, तंहिं मूंखे पार्टी में शामिलु कयो। ठीकु आहे, त उहो जेकी अंदर में जेकी शइ बोल्डनेस हुई उहा किथे न किथे त पई हूंदी आहे न लिकियल, पर मौक़ा हुजनि या महल हुजे या शयूं हुजनि त उहा शइ निखरी डबल ट्रिबल थी असांजे साम्हूं ईंदी आहे। पोइ उतां खां मूंखे ॾाढी हौसला अफ़ज़ाई मिली नंढपण खां ई। मूं पंहिंजे पारां किताब में लिखियो आहे, तव्हां पढ़ियो हूंदो
त जॾहिं पलीअ साहिब सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात थी मार्क्स वारे किताब ते कार्ल मार्क्स तबसरो कयो त तबसरो कर त मां उहो लिखियो आहे त उन टाइम मां सफ़ा नंढड़ी हुअमि, हिकु त उमिरि में 3 क्लास में हुयमि ऐं मुंहिंजा लिङ ॾकनि पिया, मुंहुं ॻाढ़ो थी वियो त हाणे हेॾा वॾा माण्हू वेठा आहिनि, हेॾा उन्हनि जे अॻियां मां छा ॻाल्हि तबसरो कयां। पहिरियों उन तबसरे खां पोइ जेकी मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई थी, हौसला अफ़ज़ाई थी ऐं जेकी जिन सभिनी ताड़ियूं वॻियूं ऐं पलीअ साहिब चयो वेल डन, उन खां पोइ मुंहिंजो उहे सभु जेके लिकियल शयूं जेके अंदरि में बोल्डनेस हुई, बहादुरी हुई, उहा सभु निकिरी आयूं उन ई ॾींहुं। उन ॾींहं खां पोइ माना हीउ सॼो सिलसिलो शुरू थो थिए। अच्छा, जीअं हाणे अव्हां जी कहाणी आहे, ख़ासि तौर ते जेकॾहिं छोकिरा ऐं छोकिरियूं जेके अॼुकल्ह नौजवान आहिनि उन्हनि जो इश्क थिए थो, पोइ उन्हनि जो अंजाम छा थो निकिरे, पंहिंजे वालदेन जा जेके ट्रस्ट आहिनि उन्हनि खे ट्रोड़िन थियूं, खिवड़िन जो मेलाप मुंहिंजे ख़्याल हुनजो उनवान हो। उहा जेका अव्हां लिखी हिकिड़ो सुठो हुन सां पॉज़िटिव हिकिड़ो मैसेज त वियो न। साइकिल वारो जीअं आहे त हिकिड़ी औरत आहे, जेकॾहिं हुन सां केरु कुझु करे थो त हुनखे उहो सिरोटो बि हणी कढे थी। सो इहे अव्हांखे कीअं ख़्याल ईंदा आहिनि? ॾिसो, मां चवां थी कहाणियूं न असांजे आस पास हूंदियूं आहिनि ऐं जिन खे असां न नकाल आहियूं उन्हनि जा। असां उहे शयूं असांजे ऐं असांखे जेकॾहिं पैदाइशी उहा शइ असांजे अंदरि मौजूदु आहे न त उहो असांखे चूंडियूं पाईंदी रहंदी आहे, उहो किथे विहण न ॾींदी। पोइ असां इहे सभु शयूं असां मूंखे लॻे थो त हिकिड़े राइटर जे न अखि में खुर्दबीनी लॻल हूंदी आहे बनिस्बत आम माण्हू जे, जेकी असांखे न विहण न ॾींदी आहे। पोइ उन कलम खणण ते मजबूर कंदी आहे। मूं अखियुनि सां इहे सभु वाक़िया ॾिठा, ठीकु आहे न। जीअं खिवड़िन जो मेलाप आहे, इहा जेकी इहा बि रियलिटी ते मबनी कहाणी आहे ऐं मां हुनखे कहाणी जो रूप ॾेई ठाहियो, ठीकु आहे न। ऐं ॿियो मां इहो साइकिल वारो में इहो विझणु चाहियमि त हिकिड़ी छोकिरी छो ड्रिॼे हुन माण्हूअ खां, ड्रिॼी चुप करे वेही रहे जीअं अमूमन असां वटि थिए थो समाज में, ठीकु आहे न। ऐं जेके मुल्ला मौलवी आहिनि उहे फ़तवाऊं जेके जारियूं कनि था, ठीकु आहे, त उन्हनि जो रूप छा आहे, असल रूप छा आहे, उहो बि मूं ॾेखारियो आहे। त उन्हनि जी अक्सरियत मोतबर ऐं मस्जिदनि ते पाक पवित्र आहिनि, उन्हनि जो मां असल रूप ॾेखारियो आहे। त उन्हनि जो असल रूप बि हे बि अथव, ठीकु आहे। ऐं उहा छोकिरी इन करे पथर हाणे ॾेखारियो आहे त जीअं समाज जूं ॿियूं नियाणियूं जेके आहिनि उन्हनि खे उत्साह मिले त अहिड़नि खे मुंहुं टोड़ माना जवाबु ॾे, कुझु कहिड़े बि तरीक़े सां। पथर त हिकिड़ो माना हो हुयो न, सम्झो त त पथर त हिकिड़ो हिंट हुई हुननि जे लाइ, हिकिड़ी हिंट हुई त समाज में लड़ाई जा जेके सिम्टम्स आहिनि, तरीक़ा आहिनि, बहादुरी आहे, उहा ईअं बि थी सघे थी। ऐं पोइ समाज जे अॻियां हुनखे निर्वार करे ऐं ॾेखारियो त माना हे शइ हीअं बि आहे। अच्छा, अव्हां जो किताब माना उनखां पहिरियां जीअं मूं चयो त आपा नूर जूं कहाणियूं त ज़बरदस्त, पर सारा शगुफ़्ता अव्हां ज़रूरु पढ़ी हूंदी। एक थी सारा, हुननि जो किताबु छपियो त उन सां जेका ट्रेजिडी थी, मर्दनि उन सां छा कयो, कंहिं प्रोग्राम में मूं विच में बि ज़िक्र कयो त उनजी ज़िंदगी में मुख़्तलिफ़ मर्दनि ते हुन ट्रस्ट कयो, उनखां पोइ हुन सां छा कुझु थियो ऐं उनखे एॾे बोल्ड अंदाज़ सां हुन माई लिखियो। जॾहिं मूं पढ़ियो, हाणे त दुनिया में न आहे, हिन में बि असांखे उहो ई त नज़र अचनि त उहे किरदार जेके बज़ाहिर वॾा मोतबर नज़र ईंदा अव्हां सां मिलंदव न, उहो हिकिड़ो भगत कबीर जो शेर आहे त या इन सां ई रिलेटेड मूंखे यादि थो अचे, तन उजला मन मेला साधू नाम अनेक हमसे तो काला कवा भला जो अंदर ॿाहिरि। असां वटि ईअं ई आहे न, ॿाहिरियां सुठा कपिड़ा पातल हूंदा, सुठी परफ्यूम लॻी पई आहे, वॾी गाॾी में अची लहंदासीं, पर जेको असांजो मन आहे उहो मेरो आहे। सो उनखे कीअं पवित्र करे सघिजे थो, या जीअं अव्हां लिखियो आहे त असांजी औरत जेका आहे सो अञा ताईं आज़ादु कोन्हे, ख़ुदि मुख़्तियार कोन्हे, महफ़ूज़ कोन्हे। वॾी ॻाल्हि, असां अहिड़ो समाज कीअं ठाहे सघूं था जंहिंमें असांजो न्याणियूं, असांजा ॿार, असांजूं औरतूं उहे महफ़ूज़ हुजनि? इन में ॾिसो न, मां हिकिड़ी ॻाल्हि हितां थोरो फेराए घेराए कंदमि त समाज जॾहिं डेवलप थिए थो, जेकी सोच असां वटि डेवलप थिए थी, त वरी जंहिं हवाले सां, ठीकु आहे, वरी उनखे जेके शयूं ठहनि थियूं न, उन्हनि खे रहण में उन खां डबल टाइम बि लॻी सघे थो, ठीकु आहे। हाणे असांजो समाज जेको डेवलप थियो आहे, सदियूं लॻी वियूं आहिनि बाबा औरत पर्दे में रहे, औरत गंदी पाए त हुनजी इज़त हे रहे जे पलव में, बसि हाणे मुंहिंजी इज़त हिते ई अची वई आहे, इहा सोच ठही वई आहे, ठीकु आहे न, असांजे माण्हुनि जी त हे जेकॾहिं रहो न आहे त औरत जी इज़त महफ़ूज़ ई कोन्हे। हाणे इहा पटी पाइणी आहे असांखे, ठीकु आहे, हिन समाज ख़ातिर, ठीकु आहे। ॿियो इहो त असांजे समाज में शुरू खां इहा सोच विधी वई त बाबा औरत जेकी आहे सो न कम अकल आहे,
ऐं उनजी सोच घटि आहे ऐं उहा जेकी आहे सो मर्द जो बरमुक़ाबले नथी करे सघे, डरपोक आहे, डिॼणी आहे, ईअं फ़िलहाल केॾियूं ॻाल्हियूं नाज़ुक सिन्फ़। ऐं इन ते असांजे शाइरनि वरी शाइरी लिखी, मां थोरो ॻाल्हि खे मटायां थी, ठीकु आहे, शाइरनि वरी शाइरी लिखी त असांजी औरत खे माना सफ़ा ईअं करे छॾियऊं। इहो कॾहिं तव्हां पढ़ी हूंदी सिंध में कंहिं शाइर अहिड़ी शाइरी लिखी हुजे त औरत बहादुर आहे, हा न तुंहिंजियूं अखियूं फिलाणियूं आहे कारियूं कोजियूं माइन जो त ज़िक्र ई कोन्हे को, हालांकि उहे बि त इंसान आहिनि न, छा उन बोल्डनेस जो ज़िक्र कोन्हे, औरत जी बहादुरी जो ज़िक्र कोन्हे, तूं कंगण पाए, तुंहिंजी मुंडीअ जो ज़िक्र आहे, तुंहिंजे हिरणी अखियुनि जो ज़िक्र आहे, ठीकु आहे, तुंहिंजे वारनि जो ज़िक्र आहे, ठीकु आहे, औरत जे हर उज़वे जो ज़िक्र कयूं, उते बेबाकीअ सां ज़िक्र कयूं, औरत खे नुमाइश वांगुरु करे बीहारियो आहे असांजे शाइरनि, ठीकु आहे, पर उहा जेकी उनजी बहादुरी आहे उनजो त किथे ज़िक्र ई कोन थो मिले न। उहो भिटाई करे थो, हा उहो भिटाई करे थो, छो त भिटाई सूरमी, छो त भिटाई पाण हिकु पाण खे न औरत रखियो आहे। ऐं मां सम्झां थी त जेकॾहिं भिटाई न हुजे हा न असांजे समाज में, ऐं सचल सरमस्त ऐं ॿिया बि खोड़, त हे समाज कुझु बि न हुजे हा। सम्झो त हिते सिर्फ़ु मर्द, अञा बि मर्द जी एतिरी अजारादारी हुजे हा, जीअं देव वारो दौरु न हूंदो त उहे ईंदा हुआ त पोइ झुकी ऐं सजदा कंदा हुया। तव्हांखे यादि हूंदो त डॉक्टर मुबारक अली पंहिंजे किताब में लिखियो त औरतूं जेके घणियूं ॾाहियूं हूंदियूं, जीनियस हूंदियूं, पोइ मंदरनि में उन्हनि खे वञी फांसी ते चाढ़ींदा हुया त हीअ ॾाइण थी वई आहे, बिल्कुलु हा हीअ ॾाइण थी वई आहे, हीअ छाई थी वई आहे, हिन ते भूतनि जो असरु आहे, छो त औरत खे अॻियां अचण ई न ॾींदा हुया। ऐं सिंध उहो वाहिद असांजो आहे ख़ितो जिथे तक़रीबन औरत जी अजारादारी रही आहे ऐं हुकुमरानी रही आहे, पर असां ख़बर असां छा आहे जो ॿियनि जा न गेझू रहिया आहियूं, असांजी सोच ग़ुलाम रही आहे न, असां अरबन जा गेझू रहियासीं, असां मुख़्तलिफ़ दौरनि में अंग्रेज़नि जा गेझू, हालांकि अंग्रेज़ औरत जी आज़ादीअ जो हक़दार हो, अंग्रेज़नि में इहो कोन हुयो, असां वटि इहे सभु शयूं जेके आहिनि सो न असां ॿियनि खां वरितियूंसीं पंहिंजो समाज। ऐं ॿियो मां इहो चवंदमि त तव्हां सुवाल इहो कयो त मां तव्हांजे सुवाल खां थोरो हटी वियमि, ठीकु आहे, सुवाल इहो कयो त कीअं असांजी औरत खे बहादुर थिए, महफ़ूज़ कीअं मुआशरो अहिड़ो ठाहियूं जंहिंमें उहे असां न्याणियूं असांजी मां चवां थी त नौजवान नस्ल अॻियां ईंदो, नौजवान जंहिंमें उमेदियूं आहिनि, अॼुकल्ह जो नौजवान नस्ल ॾाढो बाशऊर आहे, ठीकु आहे, ऐं उन में जुस्तजू आहे अॻिते करण जी, पर ॻाल्हि इहा आहे त पोयां बैक कोन्हे उनखे नौजवान खे, जेके असांजा वॾड़ा आहिनि न उहे मरी वेंदा पर चवंदा असां ई अदीब आहियूं, असां ई ॾाहा आहियूं, असां ई अलॻि सां ईंदासीं। पर मां जेकॾहिं इहो अव्हांखे सम्झणु चाहियां थी, अव्हां डॉक्टर मुबारक साहिब जो हवालो त का जेकॾहिं औरत बहादुर हूंदी, ज़हीन हूंदी त उन्हनि खे साड़ियो वेंदो हो मारियो। अॼु भला अॼु जी सिंध जी असां ज़िक्र कयूं त हिते का जेकॾहिं बहादुर बोल्ड ऐं ॾाही छोकिरी का आहे उनखे बर्दाश्त कयो वञे थो वञे ख़्याल में? किथे थो बर्दाश्त कयो वञे, किथे थो बर्दाश्त कयो वञे। ॾिसो न जीअं तव्हां ज़िक्र कयो न उनजो लेखिका जो त कीअं सारा शगुफ्ता, ठीकु आहे, उन्हनि खे कीअं माण्हुनि अॻियां आणे ऐं उनखे वीचारी खे अहिड़ियूं अज़ियतूं ॾिनियूं, नफ़्सियाती मरीज़ करे छॾियो जो ख़ुदकशी करण ते मजबूर थी वई, ठीकु आहे न। असां माण्हू मौक़े परस्त आहियूं, असां माण्हू मुफ़ाद परस्त आहियूं, जेकॾहिं ॾिसूं था न का औरत थोरी बि अॻियां अचे थी या पंहिंजे पेरनि ते बीह अचे थी, असां उहो क्रेडिट पाण ते खणणु चाहींदासीं त हिनखे मूं इंट्रोड्यूस करायो, हा मूं इंट्रोड्यूस करायो ऐं जीअं उनजा तरा कढूं, उनखे अॻिते अञा को वधणु न ॾियूं, ठीकु आहे न। पोइ फिलाणो क्रेडिट खणंदो, टीरो क्रेडिट खणंदो, वरी कुझु अहिड़ियूं निमाणियूं जेके अची थियूं वञनि, ठीकु आहे न, जिन जी तरबियत उन हवाले सां थियल न आहे। मां चवां थी हर औरत जी तरबियत सियासी हुअणु खपे, जेसि ताईं औरत जी तरबियत सियासी नथी थिए त औरत महफ़ूज़ कोन्हे, ऐं औरत जेसि ताईं अदब में सघारी नथी थिए दुनिया जो अदब पढ़णु खपे औरत खे, उहो तॾहिं मुक़ाबिलो कंदी, उहा तॾहिं मुक़ाबिलो कंदी, पंहिंजे मुड़ुस सां कंदी, पंहिंजे पीउ सां कंदी, पंहिंजे भाउ सां कंदी, पंहिंजे पुट सां कंदी, जेसि ताईं उहा पढ़ियल लिखियल ऐं सियासी सोच वारी न हूंदी। त मां चवां थी हर औरत जी सियासी तरबियत हुअणु खपे, सियासी प्लेटफॉर्म जेके आहिनि सो न को दौरु हूंदो कारकुन साज़ी थींदी हुई, सियासी प्लेटफॉर्म ते माण्हू ठाहींदा हुया, हाणे अफ़सोस सां चवणो थो पवे त कारकुन कुशी थी रही आहे, सियासी प्लेटफॉर्म उहे न आहिनि रहिया, पर पोइ बि असांजी औरत खे अॻियां अचणु खपे। ज़रूरी न आहे शयूं ॾिसो शयूं तब्दील थींदियूं, दुनिया जो न
हिकिड़ो अमल आहे, ठीकु आहे न। डारून जे नज़रिए वांगुरु या लेनिन जे नज़रिए वांगुरु शयूं जेके आहिनि सो न उहे तब्दीली जो शिकार ख़तमु न थींदियूं। हा, थी सघे तब्दीलीअ खे वरी असां उन नवाण खे अञा सुठी शइ में न कन्वर्ट करे ऐं हिकिड़ी सुठी शइ अॻियां आणियूं। ईंदड़ नस्ल आहे असीं हुन जे लाइ हिकिड़ो गस ठाहे सघूं था। ब्रेक जो वक़्तु बि थियो आहे, सो ब्रेक जे लाइ असांखे चवनि पिया था। सो नाज़रीन, हिते असां वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक खां पोइ बि असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जेको आहे जारी रहंदो। कहाणियुनि ते बि ॻाल्हाईंदासीं, सिंध जे अदीबनि ते बि ॻाल्हाईंदासीं, शाइरी बि ॿुधंदासीं, पर ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार। ऐं अदी यास्मीन चांडियो सां असांजूं ॻाल्हियूं हलनि पियूं थियूं, खोड़ मामलनि ते असां ॻाल्हायूं पिया था। सो कोशिशि कंदासीं हुननि जी शाइरी बि ज़रूरु ॿुधूं, छाकाणि त सुठी शाइरा बि आहे, जीअं हिकिड़ी सुठी कहाणीकारा बि आहे। ओवरऑल हींअर ताईं जेको असां ॻाल्हायोसीं उहो हिन पंहिंजे समाज ते ॻाल्हायोसीं, हुन जे कहाणियुनि जे किरदारनि ते पिया ॻाल्हायोसीं। सो हाणे जेकॾहिं शाइरी थी वञे, पोइ वरी कुझु सुवाल बि थी वञनि, त असांखे छा ॿुधाईंदव? नज़म आहे ज़िंदगी, अव्हांजी शाइरी जो किताब बि मां ताज़ो गज़ल लिखियो आहे। अच्छा, उहो तव्हांजे पेश थी कयां ऐं सामिन जी बि। सो जीवन सुखियो ऐं मान असांखे घुरिजे थो। वाह, जीवन सुखियो ऐं मान असांखे घुरिजे थो। दोस्त मिठा हर शान असांखे घुरिजे थो। हिकिड़ी औरत, सही औरत मुखातिब थी करे हिन समाज खां बि, दोस्त मिठा हर शान असांखे घुरिजे थो। दर्दनि जा स्केच ख़यालनि सां उणबा, दर्दनि जा स्केच ख़यालनि सां उणबा, सूरनि जो सामान असांखे घुरिजे थो। वाह वाह। धोकनि दोलाबनि खां आजो ऐं सुहिणो, धोकनि दोलाबनि खां आजो ऐं सुहिणो, सचो हर इंसान असांखे घुरिजे थो। वाह, इन जी वॾी नीड आहे। सिंधड़ी सूरनि में आहे सदियुनि खां, सिंधड़ी सूरनि में आहे सदियुनि खां, उन जे दर्दनि जो सामान असांखे घुरिजे थो। वाह। यास्मीन जीवन मिलियो आहे हिकु दफ़ो, यास्मीन जीवन मिलियो आहे हिकु दफ़ो, मोहबत जो गुलदान असांखे घुरिजे थो। वाह, इहो गज़ल हुयो। ज़बरदस्त। ॿियो छा था ॿुधायो? ॿियो गज़ल चओ त ॿुधायां? मोस्ट वेलकम। नज़म हुजे, गज़ल हुजे। प्यार तुंहिंजे जा वेही धागा कुतण, सही। प्यार तुंहिंजे जा वेही धागा कुतण, दिलि जो कमु आहे तुंहिंजी पूॼा करण। वाह। की न विसारे पल सो आहियां सगी, की न विसारे पल, की न विसारे पल सो आहियां सगी, प्यार मां तुंहिंजो उहो घूरे ॾिसण। सही। झाग जो पंछी वयो निंड्रू चुगे, वाह वाह। झाग जो पंछी वयो निंड्रू चुगे, कीअं थींदो हाणे ख़्वाबनि में मिलण। वाह। शाइरीअ जे दंग ते तोखे मिलियसि, शाइरीअ जे दंग ते तोखे मिलियसि, ॿियनि मुहाज़नि ते ॾुखियो आहे गॾु थियण। वाह। सिंध ऐं सान्याह सां कर दोस्ती, सिंध ऐं सान्याह सां कर दोस्ती, मुंहिंजो आहे तोखे हमेशह ई चवण। वाह, ज़बरदस्त। अच्छा, हाणे इहो सवाल त आहे ई, ॾुखियो बि चऊं या बेतुको बि चऊं कॾहिं, ऐं असांजी मॉर्निंग शो आहे त अहिड़ी हिकिड़ी लाइट गुफ़्तगू हूंदी आहे, पर जीअं हिकिड़ो को बि कहाणीकार आहे, शाइर आहे, ड्रामा नवीस आहे, ड्रामा थो लिखे, उनखां इहो सवाल जेकॾहिं कयूं त तव्हांखे कहिड़ो ड्रामो वणे थो, शाइरी में तव्हांखे छा पसंदि आहे, त चवंदा आहिनि त इहे औलाद वांगुरु हूंदी आहे माण्हुनि जी तख़लीक़, त उन में चूंड करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। पर बि जेकॾहिं आउं तव्हांखे पुछां त नज़म ऐं नसर में तव्हांजी जेका चूंड आहे, पसंदीदगी आहे, उहा वधीक कहिड़ी शइ पसंदि आहे तव्हांखे? नसर, नज़म? नसर नज़म ॿई, गज़ल न एॾो। ऐं मां नथी सम्झां त मां गज़ल को सुठो लिखी सघां थी, भले सभिनी जे अॻियां चवां थी, छो त मां मिसाल कहाणी तव्हांखे वधीक या नाविल वधीक लिखंदे मज़ो ईंदो या शाइरी? कहाणी। अच्छा, कहाणी। शाइरी खां वधीक? शाइरी खां वधीक कहाणी, छो त मां सम्झां थी त मां बुनियादी तौर ते कहाणीकार आहियां। शाइरी पोइ बाद में मूं तमामु घणो पोइ लिखी, पर मां बुनियादी तौर ते आर्टिकल
राइटर ऐं कहाणीकार पाण खे मञींदी आहियां, छो त शाइरी त मां शौक़िया ई लिखी छॾी ऐं मां मुतासिर थियमि इन खां असांजो उस्ताद बुखारी। उस्ताद बुखारी खे मूं जाम पढ़ियो, न कमु निबिरियो न ग़म निबिरियो, जो निबिरी वियो सो दम हूंदो। ऐं उस्ताद बुखारी चवे थो त न उस्ताद बुखारी जो मूंखे सही यादि कोन थो अचे, न सथरियूं कुटण में असांजो इलाजु, न रोअण पिटण में असांजो इलाजु, उथी पओ उथण में असांजो इलाजु। मूंखे उस्ताद बुखारी एॾो मुतासिर कयो त पोइ तंहिंखां पोइ मां मिड़ई वेठी लिखंदी हुयमि, ईअं ई कचा फिका लिखंदी हुयमि, पर मुंहिंजी हिमत कोन थींदी हुई त उहे मां शाया करायां। कहाणी मां 1992 में मुंहिंजी मानी कहाणी शाया थी अवामी अख़बार में, अदा अरबाब खे ॾिनी, उन अदा सामी खे ॾिनी, अदा सामी में मन सही कराए 92 में शाया थी। तॾहिं मां इलाही जाम नंढड़ी हूंदी हुयमि, पहिरीं कहाणी मुंहिंजी मानी उनजो नालो हुयो। ऐं उन में मां एॾी त दर्द भरी दाह लिखी जो जॾहिं मां उहा कहाणी लिखां पई मां केॾो रुनी हुयमि। ऐं हे कहाणियूं बि जेके मूं लिखियूं आहिनि, इन मां घणी भाङे जेके कहाणियूं आहिनि मां सुॾका भरे रुनी आहियां, अध में मां कहाणी छॾे ॾिनी आहे, छो त मां पाण खे मां शाइरी में कॾहिं रुनी न आहियां न, छो त कहाणियूं मां ईअं लॻंदो आहे जीअं मां पंहिंजे ॿारनि खे जनमु ॾिनो आहे, कहाणियुनि खे बि ईअं ई मां जनमु ॾिनो आहे एॾी तकलीफ़ुनि सां। हसास माण्हू जी इहा हिकिड़ी निशानी। अच्छा, पर उन ते ई वरी जेकॾहिं बहादुरी ते बि अवां थी अचे न, अॼु जे समाज में असां चऊं असां आऊं जेकॾहिं हींअर वेठो आहियां त मूंखे बि उहो लफ़्ज़ चवंदे थोरो मस्तु टिॼां थो त आनियर उहो चवणु खपे, न जेका अव्हांजी कहाणी आहे या मां कोठे ते लिखियो आहे या उते वेंदड़ जेके मर्द आहिनि उनजे किरदार ते मां लिखियो आहे, कोठा बि तॾहिं आबाद आहिनि, तॾहिं आबाद आहिनि जॾहिं उते माण्हू वञनि था पिया। सो एतिरो उहो जेका उहा ई ॻाल्हि आहे त बोल्डनेस थी करे असां वटि घटि लिखियो वियो आहे, घटि लिखियो वियो आहे इन ते। ऐं ॿियो असां वटि जेकॾहिं इन ते कंहिं लिखियो बि आहे न त ढक छुप में परदे में, मां चवां थी उहा लिखणी फुज़ूल आहे। जेकी तव्हां लिकाए लिखो, हथ करियूं तव्हांजे कलम खे पातल हुजनि, ठीकु आहे न, पर्दा पोशी करे लिखो त पोइ लिखो ई न, छॾे ॾियो, धूड़ पायो, ठीकु आहे न। लिखो था त तव्हां बाक़ाइदा डंके जी चोट ते, जेको हिकिड़ो लफ़्ज़ आहे न आम कॉमन, पंहिंजो कलम खणो था त उनखे हथियार ठाहियो। सही, वाह वाह। हा, हथियार ठाहियो ऐं उन सां जेसि ताईं कलम हथियार न हूंदो त समाज जूं बुरायूं नथियूं कटिजी सघजनि, ठीकु आहे। उन्हनि जी निशानदेही थी नथी सघे, छो त हे हथियारनि जो दौरु कोन्हे, हे तलवारनि जो दौरु कोन्हे, हे बंदूकनि जो दौरु कोन्हे, हे कलम जो दौरु आहे। ऐं कलम जेकॾहिं हथियार बणिजी वञे न, उन समाज में एतिरियूं तब्दीलियूं अची वेंदियूं न, जो माना असां कलम खे हथियार ठाहियो ई कोन्हे, तॾहिं त असांजो समाज पोइ हिते पियल आहे न। त मां इहा कोशिशि कई, मुंहिंजो घरवारो बि अटकियो हुयो मूंसां, इलाही माण्हुनि मूंखे माना अदा तारिक कुरैशी चयो त माना जॾहिं मां किताबु भंडारो मोकिलियोमांसि त उहो बि वाइड़ो थी वियो, त ईअं न त मां सोचे सम्झे मुहाग लिखां, ईअं न त हिन न्याणीअ ते इल्ज़ाम लॻनि त हीअ माना हिन पाण ते त नाहे लिखियो, पंहिंजी फीलिंग्स त न लिखी अथई, ठीकु आहे। त अदा त मूंखे सुञाणे पियो त हिन जी सोच कहिड़े टाइप जी आहे, हीअ सियासी औरत आहे। मां सोनी जो हवालो ॾेई महाग जी शुरूआत कई, महाग जी शुरूआत कई ऐं कमाल कयो त अदा तारिक कुरैशी जंहिं महाग लिखियो त मां सम्झां थी मुंहिंजे भांडारे खे उन रंग सतरंगी अनवा लिखियो, अंडलठ जे रंगनि सां न चिटे छॾियो, ठीकु आहे। ऐं ॿियो इहो त मां इहो शुरू में चयो त किताब माना बहादुरी सां लिखिजे, ठीकु आहे। ॿियो मूं सोचियो त इहे सभु शयूं जेके थियनि थियूं न, इन्हनि खे केरु अॻियां आणींदो, केरु ॾिसंदो। पोइ उहा ॿारड़ी मां पाण ठहियमि, जेको जेको लिखियो आहे न उहो कैरेक्टर पहिरियां त मां पाण ठही आहियां। उन कैरेक्टर जेसिताईं तव्हां पाण उहो कैरेक्टर नथा ठहियो, पाण खे उन में ढाले नथा छॾियो, सफ़ा पंहिंजो पाण ते तारी नथा कयो, त तव्हां सुठो लिखी कोन था सघो। घर वारे जो छा रिस्पॉन्स हुजे? इहो न चयो त कहाणी, इहा कहाणी त तूं माना लिखी कोन, न लिख, न इहा कहाणी त एॾी ख़तरनाक, तूं कीअं थी लिखी सघे। मुंहिंजा दोस्त टोकूं कंदा मूं ते, मूं चयो दुनिया हिकु तरफ़ थी वञे न, कुझु बि तूं चवंदे त मां जेको आहे सो तुंहिंजी इन ॻाल्हि ते न मां तोसां एग्री न आहियां। उहा कहिड़ी कहाणी? ठीकु आहे न, इन जो नालो भला चेंज कर, ठीकु आहे। मूं चयो नालो मां चेंज ई नथी करे सघां, छो त हे समाज जूं हक़ीक़तियूं मां हिन में विधियूं आहिनि। ऐं तव्हां ॾिसो मां हिन में केतिरा कैरेक्टर खया आहिनि, ठीकु आहे न। ऐं मां कलम खे सफ़ा तलवार करे हलायो आहे, उहो ई भाई जेको पंहिंजी उते ई पाण, ठीकु आहे। मां खुली वर्डिंग में ॻाल्हाईंदमि, ठीकु आहे।
ऐं उते हुन नंढड़ी सां खेॾे थी त ॾिसी थी वठे, उहा छोकिरी जे दिमाग़ में केॾा सवाल था अचनि ॾिसे थी, ऐं उहा ॿारड़ी वरी पंहिंजी चाची खे ॾिसे थी, ठीकु आहे न। मां इहे सभु शयूं भांडारे वांगुरु न हीअं गॾु खणी समाज जे अॻियां पेश कयूं ऐं मूं सवाल रखियो आहे कंहिंखे हाणे जवाबु हले कंहिंजे लाइ थो। मां इहा सॼी ॻाल्हि मां नथी सम्झां त इन कहाणी आहे न, मां बि तक़रीबन सिंधी अदब पढ़ियो आहे ऐं मां ट्रांसलेट अदब बि पढ़ियो आहे, पर अहिड़ी कहाणी तव्हां मूंखे किथे ॻोल्हे ॾेखारियो। मंटू जा अफ़साना बि ॾिसो था त उहे बि ॾाढा। अच्छा, जेकॾहिं हाणे इन ते अचूं त असां पंहिंजे किताब में इहो बि लिखियो आहे त असांजा जेके अदीब आहिनि उन्हनि जे कौल ऐं फ़ेल में वॾो फ़र्क़ु आहे, ठीकु आहे, ऐं उन्हनि में हिकिड़ो तासुब बि आहे, ख़ुदि परस्ती आहे, ख़ुदि माना जेको शिकार हूंदो आहे नरगिसियत जंहिंखे असीं चऊं, इहो अव्हांजे तजुर्बे जे बुनियाद ते अव्हां लिखियो आहे या ईअं ई राय अव्हां क़ाइमु कई आहे? अच्छा, पहिरीं ॻाल्हि इहा त ॾिसो, मुंहिंजी जेकी आहे न आदत, मां कॾहिं बि न फर्ज़ी राय या ईअं सतही ॻाल्हि कंदी ई कोन आहियां। जेको ईअं कंदो न आर्टिफिशियल हूंदो आहे उहो घणो अर्सो हली न सघंदो आहे न। त कहिड़नि अदीबनि सां मिलिया जेके ख़ुदि परस्त नज़र आया? नाला नथी ॿुधाए सघां, वरी का त कुहाड़ा थी वेंदा न। हा, नाला कराची सां तालुक़ आहे या कराची खां ॿाहिरि? तक़रीबन अदीब, ठीकु आहे न। अच्छा, जिनजी सिकूं जॾहिं नंढे इलाइक़े में उन्हनि खे पढ़ियो त मां माना सिक में मरंदी हुयमि त मां हिननि सां मिलियमि, उन्हनि सां मुलाक़ात थिए, ठीकु आहे। पोइ जॾहिं मां उन्हनि सां मिलियमि न त उन्हनि जेको लिखियो, मां सोचां पई त हिननि इहो काथां लिखियो आहे, इहो कीअं लिखियो, हुननि उहो जेको हुयो न उहो छापे छॾियो बसि, ऐं माण्हुनि ताईं इहे छापे पंहिंजी ॻाल्हि पहुचाए। ज़िंदा बि आहिनि, खोड़े ते ॾिसनि बि था, मूंखे ॿुधनि था, ऐं उहे चङी सोचींदा बि हूंदा त यास्मीन कंहिंजे नाले चवे थी। हा, इन्हनि खे बि चैलेंज आहे, उहो जेके हिनमहिल न हावी थी असांजे अदब ते वेठा आहिनि न, दावेदार थी वेठा आहिनि, कब्ज़ा करे वेठा आहिनि, असांखे अॻिते अचण ई न ॾींदा जेसिताईं ज़िंदा आहिनि। मुआ त पोइ ख़ैरु आहे। अॼु जो असांजी नौजवान नसल आहे, इंक्लूडिंग अव्हांजो न्याणियूं, अव्हांजा ॿार जेके आहिनि, जेको इंटरनेट जे दौर में जेके ॿार असांजा पलजनि था, उहे अदब सां केतिरा हुआ आहिनि, वेझा आहिनि, किताब केतिरा पढ़नि था अव्हांजे ख़्याल में? जेकॾहिं पंहिंजे घर जी ॻाल्हि कयां पहिरां, या पंहिंजे खां शुरू करे, पंहिंजे खां शुरू कयां थी। पंहिंजे जेकॾहिं घर जी ॻाल्हि थी कयां त पहिरियां जेकी आहे सो ॾाढी सुठी इंग्लिश शाइरी कंदी आहे माशाल्लाह, ऐं सनाउल्लाह खे ॾिसो, असां कराची में था रहूं, ठीकु आहे, कराची में रहूं था त जेकॾहिं मां पंहिंजे ॿारनि खे सिंधी मीडियम में पढ़ायां हा न, त हिन कराची में जेकी अक्सरियत धारियनि जी आहे त मुंहिंजा ॿार त पोइ हिते रहिजी वञनि, पर उनखे सिंधी अचे थी, ॻाल्हाइनि था, पढ़ी वञनि था, पर जेकॾहिं शाह जो रिसालो हुयो त उहो ॾाढो मुश्किल सिंधी में लिखियलु आहे, उहा ओॾी मुश्किल सिंधी मुंहिंजे ॿारनि खे नथी अचे, पर पहिरियां जेकी आहे सो मिंट में सिंधी चैनल ते आई, 4 ॾींहंनि में सिंधी सिखी, 6 महीना न्यूज़ बि पढ़ी वई, ठीकु आहे न। मुंहिंजे ॿारनि खे छो त मां सिंधी ॻाल्हायां थी न घर में, ॿी ज़बान अलाओ ई कोन्हे का, घर में टोटली सिंधी लैंग्वेज, ठीकु आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजे ॿारनि में बि एतिरो अदब जो चाह आहे, उन्हनि जे करे ई त मां अॻियां आई आहियां। ज़बरदस्त, ॿारनि सपोर्ट कई आहे मूंखे। ॿियनि ॿारनि खे कीअं असीं अदब ॾाणियूं? अॻे ॿाराणा मैगज़ीन लिखंदा, असांजी ख़ुदि शुरूआति उनखां थी, ॿाराणनि मैगज़ीननि खां थी, पोइ ईअं आस्ते आस्ते पोइ सहाफ़त में, पोइ अख़बारुनि में आयासीं, चैनल त पोइ आया न, सो उहो हिकिड़ो दौर हो। हाणे असां वटि त हिकिड़ो इहो मूं वटि टाइम कोन्हे, असां जेकॾहिं ॾिसो त ॾींहं जा 10-10 कलाक असां मोबाइल ते ॾेई सघूं था, उन मोबाइल ते असां किताब बि पढ़ी सघूं था, घणो कुझु पियो आहे मोबाइल ते, माना सॼी दुनिया जी तव्हां वटि इंफॉर्मेशन आहे न, इंटरनेट आहे, पर उन तरफ़ अदब तरफ़ घटि पिया वञनि असांजा जेके नौजवान यूथ आहे जेका, इन जे करे त ॾिसो, माना उहो जेको दौर हुयो न जॾहिं गुल फुल रिसालो ईंदो हो, या ॿाराणियूं कहाणियूं, गुलड़ा, नोनिहाल बि ईंदो, रोशन दुनिया, रोशन तारा ईंदो हुयो, ठीकु आहे। उन टाइम छा हो, इंटरनेट न हुयो न, इंटरनेट न, चवां थी न, इज्तिमाही दौर हुयो ऐं समाज खे डेवलप करण वारो दौर हुयो। हाणे उहो दौर रहियो कोन्हे, हाणे आर्टिफिशियल थी विया आहियूं न असां सभु। उन दौर में हिकु ॾिसो, टेक्नोलॉजी जा फ़ाइदा बि आहिनि, नुक़सान बि आहिनि, पर दुनिया उन्हनि जा फ़ाइदा कढिया आहिनि, असां नुक़साननि जी तरफ़ विया आहियूं। असांजी सोच अञा एॾी घटि आहे, या उन सतह ताईं पहुची न आहे सघी त असां शयुनि जा फ़ाइदा ऐं नुक़सान ॾिसी सघूं त उन्हनि खे इस्तेमालु कीअं कयूं। त नौजवाननि खे मां तमामु घणी गुज़ारिश कंदमि त हीअ जेकी फ़ोन आहे, हीअ टेक्नोलॉजी आहे, हिन में सभु कुझु आहे, पूरी दुनिया तव्हांजे हथ में आहे, ठीकु आहे न। हिन जा फ़ाइदा वठो, हिन में दुनिया जो अदब आहे, मूं हिन ते लिखियो बि, जाम लिखियो आहे मूं,
फ़ाइदा वठो हिन मां जेके फ़ाइदेमंद शयूं आहिनि ऐं तव्हां ई आईंदा आहियो, तव्हां ई डेवलप कंदव मुआशरे खे, तव्हां ई समाज खे तब्दील कंदव, तव्हां जी सोच सां ई असां सम्झूं था बसि छॾे ॾे सिंध असांजी आहे न, छॾे ॾे बसि असांजी आहे, ईअं कोन्हे। सभु शयूं तव्हांजे पेरनि जे हेठां खिसकींदी थी वञे, ज़मीन खिसकंदी थी वञे। असांखे सोढ़ो करे 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 सुभाणे हीअं करे वेंदा, असां काॾे वेंदासीं। हे नौजवान नस्ल आहे जेको अदब पढ़े ऐं पढ़नि था अॼुकल्ह। सोशल मीडिया मां काफ़ी नौजवान ॾिठा आहिनि जेके ॾाढो सुठो लिखनि था। जेकॾहिं मूं वटि पैसा थिया न ज़िंदगी में, मां हिकिड़ो वॾो इदारो खोलींदमि, चैनल बि खोले सघां थी जिन खे मां इन नौजवाननि जा मुफ़्त में बुक पब्लिश कंदमि। इहा मुंहिंजी ख़्वाहिश आहे, मुफ़्त में बुक पब्लिश कंदमि मां नौजवाननि जा, जिन खे का ख़्वारी न लॻे, उन्हनि खे उत्साह मिले, उहे अदीब ठहनि जीअं नवां। अवां पंहिंजा भला ही पर्सनल सवाल आहे, पंहिंजा किताब जेके आहिनि पाण पैसा ॾेई छपराया आहिनि या पब्लिशर छपराया आहिनि? न बाबा, असां वटि पब्लिशर आहिनि काथे, असां वटि त धंधो थो हले न। इहो वॾो अलमियो न आहे त हिकिड़ो राइटर सॼो नूर जेको आहे निचोड़े उहा शइ लिखे, वरी पैसा ॾेई करे छपराए, ऐं वरी उनखां वॾो अलमियो इहो जो एज़ाज़ी कापियूं ॾींदो वठे, जंहिंजा आउं ॾाढो ख़िलाफ़ु आहियां। मां वरी बि खणी आया आहियो उन ॾींहुं तारीख़ बि खणी आयो। मां चवंदो असां इहे 300 रुपया अफोर्ड नथा करे सघूं, 500 रुपया, 500 बि घटि आहे। सिंधी किताब को कोन्हे, 1000 कापियूं छपजनि थियूं, अधु खां वधीक जेके आहिनि से उहे असां एज़ाज़ी कापी ॾेई था। इहा रिवायत बि असांखे ख़तमु न करणु खपे, ख़तमु करणु खपे। ऐं इन सां ॾाढो माण्हू हर्ट थो थिए दिली तौर ते न। मूं तमामु घणे अदीबनि ॾे न किताब TCS करे मोकिलिया, पर मोट में उन्हनि हिकु लफ़्ज़ न ॾिनो। माना इहा बि हिकिड़ी, हा छो ॾींदा, उन्हनि खे अनसिक्योर महसूसु थो थिए त मतां। ईअं न त असां हिन जे लाइ 4 लफ़्ज़ लिखूं न, ईअं न त वरी अदब जे मैदान ते हीअ हावी थी वञे, हीअ अचे। उन्हनि खे ड्रिज छो आहे, जेकॾहिं मूंखे ड्रिज कोन्हे। मां चवां थी सभु नौजवान अचनि न, मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे मां सभिनी जे पुठि भराई कयां जेतिरो मुंहिंजे वस में आहे, छो त मुंहिंजी सोच उहा कोन्हे। मूं वटि आहे न ड्रिजनि उहे जेके छापनि था, मां लिखां थी, छापियां कोन थी, ऐं मां कंहिंजी कर्ज़दार बि कोन आहियां, ठीकु आहे न। त या उन्हनि खे छा जो ड्रिज आहे त हुननि जी हैसियत घटिजी वेंदी। चलो हाणे असांजे प्रोग्राम जो टाइम पूरो थियो। अव्हांखे कीअं लॻो असांजो हीउ प्रोग्राम? का कमी कोताही रहिजी हुजे त उन लाइ माज़रत, ऐं आख़िर में को मैसेज ॾियणु चाहियो? कमी कोताही त मां चवां थी त मूंखे एॾी ख़ुशी थी आहे, तमामु घणी ख़ुशी थी त मां हिकिड़े एॾे जीनियस ऐं पढ़ियल लिखियल माण्हूअ सां वेठी आहियां, ऐं उन एॾा ज़बरदस्त तव्हां सवाल कया जिन जा त मां सही जवाबु ॾेई बि न सघी आहियां। तव्हां सवाल एॾा बहितरीनु हुया, एॾा सुठा सवाल हुया, ऐं मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे त इनशाला मां तव्हां सां ॿीहर बि मिलां, ठीकु आहे इनशाला। ऐं ॾाढो मज़ो आयो, एॾी सुठी संजीदा हर मौज़ू ते तक़रीबन तव्हां सवाल कया, ऐं जीनियस सवाल कया तव्हां। बाक़ी पैगाम इहो ॾींदमि, पैगाम ॾिसो मूं वटि खोड़ आहिनि पर टाइम जी कमी आहे न। पैगाम अदीबनि जे लाइ ॾींदमि, नौजवाननि जे लाइ मूं थोरो ॻाल्हायो, ठीकु आहे। अदीबनि जे लाइ ॾींदमि त शाह लतीफ़ वारो दौरु हुयो, या जेको पहिरियों दौरु हो न, केरु 2 लफ़्ज़ पढ़ंदो हो न, ॻोल्हे ॻोल्हे माण्हू ॻोल्हे ॻोल्हे अची उन्हनि खे उहे 2 लफ़्ज़ लाज़मी पढ़ाईंदो, ठीकु आहे। ऐं अॼुकल्ह असां कंहिंजी बैक नथा थियूं, असां धिको त ॾींदासीं कंहिंखे, पर पुठि नथा थियूं कंहिंजी बि। सो प्लीज़ हथ जोड़े पंहिंजी सिंधी अदीबनि खे, ॾाहनि खे, पंहिंजी भेणनि खे, जिन जिन वटि जेको कुझु आहे न उहो ॾियो, वेरायो, कंहिंजी पुठि थियो, ऐं कंहिंखे अॻियां आणण में न का आर महसूसु न कयो। इन में तव्हांजो वॾो माणो थींदो, तव्हां ई वॾा थींदव, ऐं तव्हांजो ई नालो थींदो, छो त उस्ताद कॾहिं मरंदा कोन्हनि, उस्ताद हमेशह ज़िंदा रहंदा आहिनि। कंहिंजो उस्ताद ठहो, कंहिंजा साथी ठहो, बसि एतिरो ई पैगाम। थैंक यू सो मच, वॾी महिरबानी अव्हां असांजे प्रोग्राम में आया। नज़ीर ॻाल्हियूं अव्हां ॿुधियूं अदी यास्मीन चांडियो साहिबा जूं, ऐं कोशिशि कईसीं त जेको उन्हनि जो मूं राति ई किताबु पढ़ियो हुयूं बि उन्हनि सां 1-2 मुंहिंजूं मुलाक़ातूं हुयूं, ऐं उन्हनि में जेके सच पुछो त फस्ट टाइम उन्हनि जी जेका खणी चवंदा आहिनि बेबाकी बोल्डनेस मूंखे नज़र आई, त कोशिशि कईसीं त इन पहलू ते घटि ॻाल्हायो थो वञे। मोस्टली मॉर्निंग शो में बि तव्हांजो पसंदि जो कलर कहिड़ो आहे, पसंदि जो शाइर कहिड़ो आहे, छा खाईंदा आहियो, फैमिली में केरु केरु आहे, शादी कीअं कयो, इन्हनि मौज़ूअनि खां मूं कोशिशि कई त हटी करे कयूं। हाणे उनमें केतिरो कामयाबु हुयसि इहो त फ़ैसिलो अव्हां कंदा या अदी ॿुधाए सघे थी। सो हिते वठंदासीं असां मुख़्तसिर ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ बि प्रोग्राम जो जेको सिलसिलो आहे उहो जारी रहंदो। मुख़्तलिफ़ जेके सेगमेंट हूंदा आहिनि असांजे प्रोग्राम में उहे बि हूंदा, ऐं अॼु हिकिड़ी ॿी नौजवान जेका शख़्सियत आहे महिमान असांजी, उहा बि कुझु देरि खां पोइ असांखे जॉइन करे पई थी, उन सां बि असीं ॻाल्हियूं कंदासीं, पर वठूं था मुख़्तसिर ब्रेक।
जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार। ऐं हिन वक़्तु प्रोग्राम में वक़्तु थियो आहे असांजे सेगमेंट सोशल मीडिया जे जहान में झाती पाइण जो। सो सभ खां पहिरियां जेका तस्वीर अव्हांखे ॾेखारणु वञूं पिया उहा बि अमेरिका जे हवाले सां आहे। जीअं इंट्रो में मूं ज़िक्र कयो त अमेरिका सुपर पावर आहे ऐं ज़ाहिर आहे उते जेका बि तब्दीली थिए थी उन जा असर समूरी दुनिया ते पवनि था। सो हीअ जेका पहिरीं तस्वीर आहे अॻूणे सदर डोनाल्ड ट्रंप ऐं उनजी घरवारी जी तस्वीर आहे। वाइट हाउस खां जॾहिं हू ॿाहिरि निकिता, मोकिलाइनि पिया ऐं वञनि पिया, उहे मंज़र आहिनि उन्हनि जा अलविदाई मंज़र। सो इब्न इंशा जो शेर आहे त इंशा जी उठो अब कूच करो। सो हीअ कूच कनि पिया, वञनि पिया। पर हिकिड़ी जेका ख़राबु रिवायत डोनाल्ड ट्रंप विधी उहा 150 सालनि जी अमेरिका जी तारीख़ में उहा इहा आहे त हुननि नए ईंदड़ सदर खे वाइट हाउस में वेलकम न कयो। न रुगो एतिरो पर उन्हनि हल बरदारी तक़रीब में बि शिरकत न कई। माज़ी में उनजो कॾहिं मिसाल नथो मिले। अमेरिका जी 150 साल तारीख़ में इहा हिकिड़ी गंदी रिवायत जेका हुई उनजो बुनियाद बि डोनाल्ड ट्रंप विधो ऐं उन जा जेके ही अलविदाई मंज़र आहिनि, उन जूं जेके तस्वीरूं आहिनि उहे असीं अव्हांखे ॾेखारियूं पिया। उन सां गॾोगॾु ही ॿियूं तस्वीरूं अव्हांखे ॾेखारींदासीं असां मुख़्तलिफ़ ॻोठाणी ज़िंदगीअ जूं जेके तस्वीरूं आहिनि, ॻोठाणी ज़िंदगी जा जेके मुख़्तलिफ़ रंग आहिनि उहे असां अव्हांखे ॾेखारियूं पिया। जिते असांखे ॾुध लस्सी जेका आहे उहा बि नज़र अचे पई ऐं कचा घर बि नज़र अचनि पिया ऐं कचियूं घिटियूं नज़र अचनि पियूं। हिकिड़ो पीरसन आहे जेको खटि वाणे थो वेठो, लालटीन टंगी पई आहे जंहिं ते बि असां पढ़ियासीं ऐं वॾो अरसो मुंहिंजो बि ॻोठनि में गुज़रियोसि। इहे मंज़र सभु जेके आहिनि उहे असांजा ईअं थो महसूसु थिए ॼण असांजा पंहिंजा मंज़र आहिनि। सो असांजे ॻोठ जा मंज़र आहिनि। वाटर में तुड़गणु, शाखनि में विंझणु ऐं उन सां गॾोगॾु थांव कीअं धोइबा हुआ नलके ते या वाटर जे किनारे ते कपिड़ा धोइणु। सो इहे मुख़्तलिफ़ तस्वीरूं हुयूं। सो सोचियोसीं त जेकी असांजा दोस्त हींअर ॻोठनि खे अलविदा करे शहरनि में अची मुस्तक़िल तौर ते आबाद थिया आहिनि। अच्छा, हिकिड़ी हीअ जेका ॿी तस्वीर आहे उहा आहे केटू जे हवाले सां। त तारीख़ में पहिरियों भेरो थियो आहे जो सर्दी जी सीज़न में जॾहिं तमामु घणी बर्फ़ पवंदी हुजे केटू जी चोटी ते, उन दौरान नेपाल सां तालुक़ु रखंदड़ जेके कोह पेमा हुआ उन्हनि केटू जी चोटी जेका आहे सर करे हिकिड़ो नओं आलमी रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। ऐं तमामु घणी थधि हुई मथे ऐं तमामु घणी बर्फ़ हुई, उनजे बावजूदि हू उते पहुता ऐं उनखां पोइ उन्हनि जे मान में ऐवान सदर में हिकिड़ी तक़रीब बि रखी वई ऐं उते उन्हनि खे एज़ाज़ बख़्शियो वियो। ही उतां जा मंज़र अव्हांखे ॾेखारियूं पिया त सख़्तु सर्दी जी सीज़न में बि जेके नेपाली कोह पेमा हुआ उन्हनि केटू जी चोटी सर कई। उन सां गॾोगॾु ही चौथी जेका मूं वटि तस्वीर आहे इंतिहाई ईअं सम्झो त ॾुखाईंदड़ तस्वीर आहे। अव्हांखे बि नज़र ईंदी हूंदी त किताब जेके आहिनि, जेके असांखे शऊर ॾियनि था, जेके असांखे आगाही ॾियनि था, जेके असांजे अॻिते वधण जो वसीलो आहिनि, उहे जेके आहिनि रदी जी टोकरी में जॾहिं बि विकिरो थींदे नज़र ईंदा आहिनि त तमामु घणी तकलीफ़ थींदी आहे। ही मंज़र कंहिं घर जा आहिनि जिते ताराज़ी में रदी वांगुरु किताबनि खे तोरियो पियो वञे ऐं उनजो जेको वापारी आहे उते जेको वेठल आहे उहो ही किताब ख़रीद करे पियो। सो आउं यकीन सां इहा ॻाल्हि चई सघां थो त को बि उहो मुआशिरो, का बि उहा क़ौम या को बि उहो मुल्क जेको आहे एसि ताईं तरक़ी नथो करे सघे जेको किताबनि खे अहमियत न ॾिए, जेको इल्म खे अहमियत न ॾिए। ऐं जंहिं मुआशिरे में किताब या फुटपाथनि ते विकिरो थींदा हुजनि ऐं जिते जूता जेके आहिनि उहे एयर कंडीशन दुकाननि में सेल थींदा हुजनि, सो उन मां ई अव्हीं अंदाज़ो लॻाए सघो था त उहो मुआशिरो केॾांहुं पियो वञे ऐं उन मुआशिरे खे कहिड़ी शइ जी वधीक ज़रूरत आहे। सो उनजो अंदाज़ो ही पाण लॻाए सघो था। बहरहाल हीउ मंज़र हो जेको काफ़ी तकलीफ़देह हो। ॾेखारण जो मक़सदु इहो आहे त अव्हां कॾहिं बि ईअं न कयो। अव्हां किताबनि जी इज़त कयो, उनजो एतिराम कयो, उन्हनि खे सांढे रखो, ख़रीद ज़रूरु कयो, महीने में घटि हिकिड़ो किताबु ज़रूरु वठो। सो नज़ीर तस्वीरूं अव्हां ॾिठियूं ऐं हाणे अव्हांखे ॾेखारींदासीं कुझु वीडियोज़। सो सर्दी जो जीअं ज़िक्र निकितो ऐं केटू ते पहुतल नेपाली कोह पेमा जेके आहिनि उन्हनि जो ज़िक्र निकितो। सो पहिरीं जेका वीडियो आहे उहा बि सर्दी जे हवाले सां आहे। काज़किस्तान जेको आहे उते जेका सर्दी थी आहे ऐं पहिरियां त असां लफ़्ज़नि में सिर्फ़ु ॿुधंदा हुआसीं त खून जमा देने वाली सर्दी। सो उनजो अमली जेको मंज़र आहे उहो असांखे काज़किस्तान में नज़र आयो जिते -51 डिग्री सेंटीग्रेड जेका आहे उहा थधि हुई ऐं बर्फ़ जेका हुई उन बर्फ़ानी इलाइक़े में जेकी जानवर हुआ उहे जॾहिं उते फासी पिया त उहे उते जेको लफ़्ज़ आहे न हिकिड़ो पिंड पहण थी वञे, पिंड पहण थी विया, उते ई उन्हनि जो साह निकिरी वियो ऐं उहे जानवर उन ई पोज़ीशन में बीठल रहिया। जेकॾहिं केरु उन्हनि खे हथु लॻाए पियो, लत हणे पियो त हू किरी पिया पवनि, उते सुकी ॼमी मरी विया। इहे मुख़्तलिफ़ जानवर आहिनि, हिन वीडियोज़ में अव्हांखे नज़र ईंदा हूंदा। सो उन मां अव्हां अंदाज़ो लॻाए सघो था इहे जेके मुल्क आहिनि केतिरा थधा आहिनि ऐं उते
हिन सीज़न में ज़िंदा रहणु केतिरो मुश्किल हूंदो आहे। उन सां गॾोगॾु रशिया जा खोड़ सारा इलाइक़ा अहिड़ा बि आहिनि जितां जो बि वीडियो खोड़ दफ़ा अवां बि ॾिठियूं हूंदियूं, असां बि, त टहिकंदड़ जेको पाणी आहे उहो खणी जॾहिं गिलास में माण्हू ही मथे उछलाईंदा आहिनि त उहो पाणी हेठि किरण खां पहिरियां ॼमी वेंदो आहे। पाणी मथे खां हेठि किरण में केतिरी देरि लॻंदी आहे, चंद सेकेंड, पर उन्हनि में उहे उहो पाणी जेको आहे ॼमी थो वञे बर्फ़ वांगुरु। सो अहिड़ा थधा इलाइक़ा बि आहिनि। असां वटि जॾहिं थोरी बि थधि थिए थी त माण्हुनि में ॾकणी पइजी वेंदी आहे। सो तसवर कयो त हीअ कहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते एॾी सख़्तु क़िस्म जी जेका आहे उहा सर्दी थिए थी। जी नाज़रीन, उमेद त हीअ वीडियो अव्हांखे पसंदि आई हूंदी। ऐं हाणे जेका ॿी वीडियो आहे उहा आहे सुर ऐं साज़ जे हवाले सां। त उन में को बि शक न आहे त काइनात जो जेको वजूदु आहे उहो सुरनि ऐं साज़नि सां आहे। ऐं हिन दुनिया में रंग तॾहिं भरिजनि था जॾहिं मौसीक़ी असीं ॿुधूं था, ख़ूबसूरत धुनूं ॿुधूं था। हीअ ॿ नंढड़ा ॿार आहिनि, ॿाहिरि मुल्क सां कंहिं अरब कंट्रीज़ सां उन्हनि जो वास्तो आहे। उहे परफॉर्म था कनि, केॾे ज़बरदस्त अंदाज़ सां हू जेके साज़ आहिनि उहे वॼाइनि था। ऐं जॾहिं अव्हां बि ॿुधंदा त अव्हां ते बि वजद हिकिड़ी तारी थी वेंदी, अव्हांजी जेका कैफ़ियत आहे उहा अजीब थी वेंदी। सो अचो त हिन वीडियो मां मज़ो वठूं ऐं ॿारनि जो जेको टैलेंट आहे उनखे दाद ॾियूं। सो ही हुयूं अॼु जूं असांजूं कुझु तस्वीरूं ऐं कुझु वीडियोज़ जेके अॼु जे प्रोग्राम में असां शामिलु कयूंसीं। सो उन सां गॾोगॾु अव्हांखे ॿुधायूं पिया त हीउ जेको असांजो प्रोग्राम आहे उन जे लाइ ओरियो बिस्किट्स वारनि असां सां ताउन कयो आहे। ऐं ओरियो बिस्किट जेको आहे दुनिया में नंबर 1 बिस्किट तसवर कयो पियो वञे। ऐं पाकिस्तान में ओरियो बिस्किट तमामु घणो पसंदि कयो थो वञे। हाणे ओरियो जी हिकिड़ी जेका नई शेप आहे, नई शिकिल आहे, उहा बि इंट्रोड्यूस कराई वई आहे ओरियो मिनी जे हवाले सां। ऐं उन में मुख़्तलिफ़ फ्लेवर आहिनि, 10 जे लॻभॻि फ्लेवर आहिनि ओरियो मिनी में जेके इंट्रोड्यूस कराया विया आहिनि, जंहिंमें चॉकलेट खां वठी स्ट्रॉबेरी ताईं शामिलु आहिनि। ऐं नए ओरियो मिनी जी जेका क़ीमत आहे उहा बि ॾाढी रिज़नेबल रखी वई आहे, 5 खां 10 रुपया हिन जी क़ीमत आहे मिनी ओरियो जी। सो अव्हां बि इंजॉय कयो ओरियो बिस्किट्स ऐं उमेद आहे तव्हांखे हीअ बिस्किट्स पसंदि ईंदा हूंदा। सो हिते असां वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक। ऐं ब्रेक खां पोइ अॼु जी जेका असांजी ॿी महिमान शख़्सियत आहे, सिंध जो नौजवान टैलेंट आहे, हुन सहाफ़त में पाण खे मञायो, फ़ोटोग्राफ़ी में हुननि पाण मञायो। ऐं न रुगो पाकिस्तान पर पाकिस्तान खां ॿाहिरि बि हू सहाफ़ती ख़िदमतूं सर अंजाम ॾींदा रहिया आहिनि। पर ताज़ो उन्हनि जी हिकिड़ी शॉर्ट्स जेका फ़िल्म आहे उनजो ट्रेलर रिलीज़ थियो आहे। ऐं उहा दुनिया जे ॿियनि मुख़्तलिफ़ मुल्कनि में जहिड़ो अमेरिका, तुर्की, ॾखण कोरिया, उनखां सवाइ मैक्सिको ऐं इंडिया, उते ई ॾेखारी वई आहे, स्क्रीनिंग थी आहे। तमामु घणो उन मूवी खे पसंदि कयो पियो वञे। नौजवान फिल्म मेकर आहे, सो उन सां अव्हांजी करायूं था मुलाक़ात। ऐं उन मूवी जो थीम छा आहे उन ते बि असीं ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु जेके पाकिस्तान में फिल्मूं ठहनि पियूं थियूं, या ही हिकिड़ो वॾो टॉपिक आहे पाकिस्तानी सिनेमा कीअं बहाल थी सघे थी, उन ते सिंधी सिनेमा कीअं बहाल थी सघे थी, उन ते ॻाल्हाईंदासीं नौजवान फिल्म डायरेक्टर सां। ऐं उन्हनि जो नालो फ़िलहालु रखूं था राज़ में, ही सस्पेंस बरक़रार रहंदो जीअं हमेशह जीअं रहंदो आहे। वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ अव्हांजी करायूं था उन नौजवान फिल्म डायरेक्टर ऐं जर्नलिस्ट सां मुलाक़ात। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में चऊं था भलीकार। ऐं हिन वक़्तु जंहिं महिमान शख़्सियत असांखे जॉइन कयो आहे उन लाइ आउं ईअं ई चवंदुसि त नंढी ॼमार में ई हुननि मुख़्तलिफ़ फील्ड में माशाल्लाह पंहिंजो जेको नाव आहे उहो कमाए वरितो आहे। ऐं न रुगो पाण जो नाव कमायो पर पंहिंजे सूबे तोड़े हिन मुल्क जो जेको नालो आहे उहो बि ज़ाहिरा रोशन कयो आहे। उन्हनि खे इहो एज़ाज़ु हासिलु आहे त 22 सालनि जी ॼमार में हुननि ॾखण कोरिया में हिकु मैगज़ीन में डिप्टी एडिटर तौरु पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। उनखां सवाइ हू केतिरनि ई पाकिस्तानी तोड़े इंटरनेशनल न्यूज़ पेपर्स में
आर्टिकल न्यूज़पेपर हुजनि या मैगज़ीन उन्हनि में आर्टिकल लिखंदा रहनि था, पोइ थिएटर हुजे, सिनेमा हुजे, मूवीज़ हुजे या मूवीज़ हुजनि या म्यूज़िक, उन्हनि ते बि हू ॾाढो सुठो लिखनि था। उन सां गॾोगॾु फ़ोटोग्राफ़ी जो उन्हनि खे शौक़ु आहे ऐं उन्हनि जी तस्वीरुनि जी जेका आहे पाकिस्तान खां सवाइ अमेरिका तोड़े कोरिया में नुमाइश बि थी चुकी आहे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि अॼुकल्ह जंहिंजो चर्चो आहे, जेको उन्हनि कारनामो खणी चऊं सरअंजाम ॾिनो आहे, उन्हनि हिकिड़ी शॉर्ट फिल्म ठाही आहे, मूवी ठाही आहे, ट्रेन क्रॉस द डेज़र्ट जे उनवान सां उन्हनि जेका मूवी ठाही आहे, उनजो घणो चर्चो उन जे करे बि आहे जो उहा अमेरिका में बि उहा मूवी ॾेखारी वई आहे, मैक्सिको में ॾेखारी वई, तुर्की में ॾेखारी वई, इवन पाड़ेसरी मुल्क इंडिया में जेका आहे उहा ॾेखारी वई ऐं तमामु घणी पसंदि बि कई वई उते। सो वधीक हाणे अव्हांजो इंतज़ारु नथा करायूं ऐं उन्हनि सां अव्हांजी मुलाक़ात करायूं था। अदा राहुल एजाज़ साहिबु जेके आहिनि उहे अॼु असांजा महिमान आहिनि। नौजवान हू फिल्म मेकर बि आहिनि, उन सां गॾु सुठा सहाफ़ी बि आहिनि। राहुल भाउ, तमामु घणी महिरबानी, असां टाइम कढी असांजे प्रोग्राम में आया। सो जेकॾहिं पहिरियों सुवालु आऊं इहो कयां, अच्छा नाज़रीन खे इहो ॿुधाईंदो हलां त साईं जेके असांजा मोहसिन आहिनि, नसीर एजाज़ साहिबु सीनियर जर्नलिस्ट आहिनि असांजा, उन्हनि जा फ़र्ज़ंद बि आहिनि। सो आऊं जेकॾहिं सुवालु ईअं कयां त हीउ जेको सहाफ़त न अचण जो अव्हांजो लाड़ो थियो, उहो साईं खां मुतासिर थी करे आयो या इहो अव्हांजो पंहिंजो डिसीशन हो? इहो त मां ग़लती सां अची वियुसि सहाफ़त में। मां शुरू जीअं फोटोग्राफी खां कयो, मां जॾहिं पढ़ां पियो त तस्वीरूं कढणु शुरू कयमि ऐं जेके इवेंट्स हूंदा आहिनि ऐं पैसे कमाइण जा तरीक़ा हूंदा आहिनि, उन में थोरो लॻुसि पर मज़ो न आयो। सो आई थॉट त घिटियुनि में निकिरी बसि तस्वीरूं छो न कढजनि। हिते इलाही स्टोरीज़ बि आहिनि, मज़ो बि अचे थो, केरु तव्हांखे डिक्टेट करण वारो न आहे त कहिड़े क़िस्म जूं तस्वीरूं असांखे खपनि। सही। त तस्वीरूं ईअं बसि कढणु शुरू कयमि ऐं कुझु माण्हुनि खे ॾेखारियमि, चयो बहितरीनु तस्वीरूं आहिनि। सो मां चयो भला कोशिशि कयूं था किथे पब्लिश कराइण जी। त स्ट्रीट फोटोग्राफी मां फोटो जर्नलिज़म में आयुसि, वरी फोटो जर्नलिज़म मां फुल ऑन जर्नलिज़म में। सही। त इहा रूट मुंहिंजो थोरो अलॻि सां हिन में आयो सहाफ़त में। बट उन सां 5-6 साल खनि थिया आहिनि सहाफ़त में असां कमु कंदे। ज़बरदस्त। पोइ हीउ जेको मोस्ट अव्हां वरी हिकिड़ो टॉपिक सिलेक्ट कयो, मुंहिंजे ख़्याल मोस्टली अव्हां लिखियो सिनेमा ते, थिएटर ते, म्यूज़िक ते। सो उहो लिखण जो कीअं शौक़ु थियो? इन करे जो मुंहिंजी पढ़ाई फिल्म हुई, मीडिया साइंस मां कयो ज़ाबिस मां, ऐं 7 साल 2014 में ग्रेजुएशन थी। त मां चयो त जे सहाफ़त मूंखे करणी आहे, बिकॉज़ मूंखे लिखणु पसंदि आहे, त सहाफ़त बि मां उन शइ जी कंदुसि जंहिंमें मुंहिंजो इंट्रस्ट आहे। पॉलिटिक्स, स्पोर्ट्स ऐं इहे शयूं मूंखे कॾहिं बि कंहिं इंट्रस्ट न रखियो आहे हिन में। त मां चयो सिनेमा सही आहे, म्यूज़िक सही आहे, आर्ट रिलेटेड बेसिकली एवरीथिंग अबाउट आर्ट। ऐं ॿियो त रेसलिंग। सो हा, इहो शायदि माण्हुनि खे ख़बर न हूंदी इलाही, बट रेसलिंग जी ट्रेंड कवरेज जो हिते ॼण स्टार्ट करायो थोरो मां। 2-2.5 साल एक्सप्रेस में जॾहिं मां कमु कयो त रेसलिंग ते बि इलाही लिखियो, माण्हू पढ़ंदा बि हुआ इलाही। जी जी बिल्कुलु। सो या ऐं ॿियनि के इंटरनेशनल के मैगज़ीन्स में ॿियो जीअं मां करियर पंहिंजो शुरू कोरिया खां ई कयो। त एशिया जर्नलिस्ट एसोसिएशन जा जेके 2 मीडिया आउटलेट्स हूंदा हुआ, हिकिड़ो प्रिंट मैगज़ीन हूंदो, मैगज़ीन आहिनि, ऐं ऑनलाइन दी एशिया आहिनि, उन्हनि जो डेप्यूटी एडिटर मां रहियुसि 1.5 साल खनि तक़रीबन। त उन्हनि लाइ मां इलाही उते आर्टिकल्स लिखिया, उन्हनि जा एक्चुअली मैगज़ीन कवर्स बि मां कया ऐं एडिट बि कंदो हुउसि, फोटोग्राफी बि कंदो हुउसि। सो इट्स लाइक यू हैव द कंप्लीट पैकेज जेको मां ऑफर करे सघां थो। ऐं मुंहिंजे ख़्याल पाकिस्तान जो वाहिद जर्नलिस्ट हुआ जंहिं ॾखण कोरिया में उन टाइम ते घटि में घटि। जी, उन खां पोइ पहिरियों जी मूंखे ख़बर न आहे, पर उन टाइम ते आई फाउंड आउट त सिर्फ़ु मां ई आहियां जेको। हा, ऐं मुंहिंजी एज हुई 22 साल। त इहा जर्नी कीअं रही, इहो स्टार्ट माना? इहो आहे बिकॉज़ मां उन्हनि सां थोरो पढ़ाई जे दौरान ई कुझु मां हिननि खे कॉन्ट्रीब्यूट कंदो हुउमि मैगज़ीन खे। त उन्हनि खां मां पुछो, मां चयो इज़ देयर वेकेंसी आहे त मां हलियो अचां? चयो हा ज़रूरु, छो न। एंड देन असां उते जीअं वियुसि त इलाही डिफरेंट एक्सपीरियंस हो। ॿियो फर्स्ट ऑफ ऑल कल्चर शॉक जेको तव्हांखे थींदो आहे, लैंग्वेज जो कंप्लीट कोरियन जेके लैंग्वेज कल्चर शॉक कंप्लीटली डिफरेंट। ऐं मुंहिंजो माना ज़िंदगी जो पहिरियों एक्सपीरियंस हो ॿाहिरि पाकिस्तान खां, ऐं ॿियो अकेलो ऐं रहणु, ईअं न त तव्हां घुमण था वञो पर रहण था वञो, त दैट्स अ कंप्लीटली डिफरेंट थिंग। उन में तव्हां सिखो बि था, बिकॉज़ तव्हां जॾहिं इट्स लाइक फाइट और फ्लाइट वारी सिचुएशन हूंदी आहे। जॾहिं तव्हांखे को रस्तो न हूंदो आहे, तव्हांखे या त तव्हां सर्वाइव कंदो या त तव्हां उते ई ख़तमु थी वेंदो। सो आई हैड टू सर्वाइव ऐं आई थिंक आई डिड। त छा सिखियो अव्हां? प्रोफेशनलिज़म। आई थिंक प्रोफेशनलिज़म जो इलाही उते आहे। हिते असां एतिरो कोन था कयूं, उते इहो आहे त तव्हांखे यू हैव टू वर्क ऑन टाइम, यू हैव टू डू एवरीथिंग ऑन टाइम। ऐं उन में इहो आहे त तव्हां सिखो था। ऐं प्लस बीइंग अ जर्नलिस्ट
एंड नाउ बीइंग अ फिल्म मेकर तव्हांखे पंक्चुअलिटी जी थोड़ी वैल्यू करणु अचे थी त तव्हां टाइम ते अचो, ईअं न त हिते त को हूंदो ई कोन्हे, माण्हू हर शइ देरि सां पाईंदा आहिनि, का ख़बर न हूंदी आहे, दैट्स वन ऑफ द थिंग्स। प्लस इहो त तव्हां सर्वाइव करण था सघो, तव्हां दुनिया ॾिसो था, सिर्फ़ु तव्हां कोरिया में आयो या कंहिं बि मुल्क में आयो त तव्हां सिर्फ़ु उन्हनि जे मुल्क जे माण्हुनि सां नथा मिलो, तव्हां सॼी दुनिया जे माण्हुनि सां मिलो था, ऐं उन में तव्हांखे इलाही डिफरेंट कल्चर्स ऐं लैंग्वेजिस ऐं उन्हनि जी स्टोरीज़ जे बारे में ख़बर पए थी, जो एज़ अ जर्नलिस्ट बि इलाही ज़रूरी आहे, एज़ अ फिल्म मेकर बि इलाही ज़रूरी आहे, एज़ एन आर्टिस्ट बि इलाही ज़रूरी आहे। त हिकिड़ो सुवाल पोइ फिल्म ते था अचो। हाणे उत्तर कोरिया ऐं ॾखण कोरिया जेके ॾिठो वञे त हुन ते एॾा सेंक्शन्स आहिनि, तंहिंजे बावजूदि हुते त माना हिकिड़ो निज़ाम ई अजीब आहे, डिक्टेटरशिप वारो जीअं चवनि था, त हुते मूवी बि नथा ॾिसी सघो, टीवी बि एतिरो आम कोन्हे, इंटरनेट कोन्हे, ॿियो त ॾखण कोरिया जी सूरत हाल कीअं आहे? कंप्लीटली ऑपोज़िट आहे, हा न? हा, बिल्कुलु कंप्लीटली ऑपोज़िट आहे, बिकॉज़ तव्हांजो अमेरिकन इन्फ्लुएंस साउथ कोरिया में वधीक आहे, उन जे करे बिकॉज़ उन्हनि जा ट्रूप्स बि अञा हुते आहिनि, उन्हनि जूं बेसिस बि आहिनि हुते, ऐं प्लस इहो त जेका मां नोटिस कयो त कोरियन सोसाइटी में अमेरिकन्स खे सां नफ़रत बि आहे माण्हुनि खे, जेके लोकल तव्हांजी आवाम आहे, ऐं उन्हनि खे माण्हू हिकिड़े तरीक़े सां पूॼनि बि था, त लाइक दे लाइक वाइट पीपल, उत्तर कोरिया वारे खे यार हिननि असांखे एतिरो फैसिलिटेट कयो आहे। एग्ज़ैक्टली, ऐं ॿियो इहो त इंग्लिश जी इलाही वैल्यू आहे, इन करे जेको आहे बिकॉज़ हुते तव्हांखे नंढे हूंदे खां ॿारनि खे अंग्रेजी सेखारणु शुरू कनि था, बट तॾहिं बि उहे एतिरा सुठा कोन था थी सघनि, जेके कुझु आहिनि जेके ॿाहिरि हलिया था वञनि, पढ़ी अचनि था, उन्हनि जी अंग्रेज़ी में फ़र्क़ु आहे, ऐं जेके लोकल जीअं हितां जे पाकिस्तानी ॿारनि जी बिल्कुलु जीअं असांजी जीअं अंग्रेज़ी आहे उन में, ऐं ॿाहिरि पढ़ियल माण्हुनि में इलाही फ़र्क़ु आहे। सो सॉरी, उन हिसाब सां जेको आहे उन्हनि जी सोसाइटी आहे कंप्लीटली वेस्टर्नाइज़, कंप्लीटली वेरी मच अमेरिकन इन्फ्लुएंस्ड, या बट इन अ गुड वे एज़ वेल, आई थिंक, बिकॉज़ उन्हनि खे थोरो पाण बि हिकु सोसाइटी खे कंफर्ट ज़ोन मां ॿाहिरि निकिरणु घुरिजे। हाणे जेकॾहिं अचूं अव्हां जी मूवी जंहिंजा ही शार्ट फिल्म जंहिंजा काफ़ी माशाल्लाह चर्चो आहे, स्पेशली सोशल मीडिया ते, त असां सिंधी माण्हू इवन आऊं प्राउड था फील कयूं त ॾाढी ज़बरदस्त कमु कयो आहे, ॾाढो ज़बरदस्त कमु आहे। थैंक यू। इहा जेको थीम आहे, ए ट्रेन क्रॉस द डेज़र्ट, मूं ॾिठी आहे उहा मूवी, पर घणा दोस्त के असांजा हाणे प्रोग्राम ॾिसनि था उन्हनि उहा न ॾिठी हूंदी, सो उन्हनि खे जेकॾहिं अव्हां ॿुधाईंदा त हीअ मूवी छा आहे, कॉन्सेप्ट कीअं आयो, उन में छा अव्हां ॾेखारियो आहे? सो बेसिकली इहा ॿिनि भाउरनि जी कहाणी आहे, ऐं इलाही डिप्रेसिंग डार्क फिल्म आहे विथ सम ह्यूमर इन इट एज़ वेल, बट उहा ॿिनि भाउरनि जी कहाणी आहे, हिकिड़े खे यू नो कैंसर आहे, ऐं हू चाहे थो त मां मरां, कैंसर वारो? जी जी, हू चए थो त मूंखे ख़बर आहे त मां न ज़िंदा रही सघंदुमि घणो, सो ऐं मां तकलीफ़ में आहियां, सो लेट्स जस्ट एंड इट, मूंखे हींअर ई कढो हिन अज़ाब मां, ऐं हू पंहिंजे भाउ खे रिक्वेस्ट थो करे त जस्ट डू इट, यू नो, ऐं सॼी फिल्म उन्हनि जे विच में ई आहे, कॉन्वर्सेशन्स जेके उन्हनि जूं थियनि थियूं, उन्हनि जी हिस्ट्री आहे, उन्हनि जो फैमिली हिस्ट्री, उन्हनि जो प्रोफेशनल हिस्ट्री, ऐं पर सॼी शइ तव्हांजे हिकिड़े कमरे में थी थिए, यू नो, ऐं ॿिनि भाउरनि जे सॼी उहा विच में कहाणी आहे। एक्चुअली इंस्पिरेशन उहा मुंहिंजी हुई बिकॉज़ like how it started is that my cousin Farooq Ahmed 2.5 साल खनि पहिरियों उन जी डेथ थी, उनखे कैंसर हुई, ऐं उहो 22 सालनि जो हुयो, सो मां फिल्म बेसिकली उनखे डेडिकेट करण लाइ इहा ठाही, ऐं दिस इज़ द फर्स्ट फिल्म जेका मां 6 सालनि में ठाही। मां ग्रेजुएशन खां पोइ ॼण साफ़ में लॻो वियुसि, त मां फिल्म मेकिंग में जीअं ई वापसि आयुसि, मूंखे पहिरीं फिल्म ठाहिण जो मौक़ो मिलियो, मां इहा ठाही बिकॉज़ आई वॉन्टेड टू डेडिकेट इट टू माई कज़न, ऐं बेसिकली उन जे लाइ आहे, ऐं कहाणी रियल न आहे, पर कैरेक्टर्स हिकु तरीक़े सां तव्हां चई सघो था, उहा फारूक ऐं मुंहिंजी कहाणी आहे हिकु तरीक़े सां, हिकु फैंटसाइज़, बिल्कुलु मां पाण ई लिखंदो आहियां हर शइ। त उनजो अंत छा थो थिए? इहो त तव्हांखे फिल्म ॾिसी ख़बर पवंदी, मूं ॾिठी आहे, ॿियनि लाइ सभु सही। अच्छा, उन में कंहिं कंहिं अव्हां सां तावन कयो मूवी ठाहिण में? बेसिकली मां जीअं 2018 जे नवंबर में नौकिरी छॾी, मां चयो हाणे बसि फुल टाइम मां फिल्म में अचणु चाहींदुसि, ऐं तॾहिं उन खां पोइ वरी 1 साल फॉरवर्ड कयो तव्हां, अक्टूबर 2019 गोयते इंस्टीट्यूट पाकिस्तान जेको आहे, उन्हनि जी हिकिड़ी फिल्म फेलोशिप हूंदी आहे फिल्म टैलेंट्स जे नाले सां, फिल्म टैलेंट्स, ऐं दे सिलेक्ट 15 फिल्म मेकर्स अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान मां, सो उन्हनि 15 मां हिकिड़ो मां बि हुयुसि, ऐं फर्स्ट फिल्म जेका आहे इहा ट्रेन क्रॉस द डेज़र्ट, उन जा फंडिंग ऐं उन जा प्राइमरी प्रोड्यूसर गोयते इंस्टीट्यूट पाकिस्तान आहे, ऐं उन मेनली उन्हनि जी आहे, उन खां पोइ IOBM इंस्टीट्यूट ऑफ बिज़नेस मैनेजमेंट CBM जेके असां
जंहिं नाले सां सुञाणींदा आहियूं, उन्हनि बि इलाही कॉन्ट्रीब्यूट कयो, नॉट फाइनेंशियली बट दे सपोर्टेड विद द इक्विपमेंट एंड एवरीथिंग. सो दीज टू एंड देन मी आई को प्रोड्यूस्ड इट एज़ वेल. अच्छा, हींअर ताईं जीअं मूं त मुख़्तसर खणी ॿुधायो त कहिड़नि कहिड़नि मुल्कनि में ॾेखारी विया, त उते कहिड़ा इवेंट थिया जिते इहा ॾेखारी वई, कहिड़े कहिड़े मुल्क में, उहो बि जेकॾहिं ब्रीफली अवां ॿुधायो त. सो फर्स्ट असांजो जेको वर्ल्ड प्रीमियर थियो, हाणे त ख़ैर कोरोना जे करे सॼो तव्हांजो ऑनलाइन ई थियो आहे, बट दैट वाज़ इन मैक्सिको. Muestra Itinerante di Cine, MICMX, Mexico, में तव्हांजो वर्ल्ड प्रीमियर थियो. दैट्स अ ट्रैवलिंग फिल्म फेस्टिवल एग्ज़िबिशन, एंड उन्हनि जी सुठी ॻाल्हि आहे त हाणे वरी हिन साल उहो वरी ॾेखारींदा, या लाइक नेक्स्ट मंथ और नेक्स्ट मंथ उहो वरी ॾेखारींदा. फिल्म इन लैटिनो जे नाले सां यूरोप में या लैटिन अमेरिकाज़ में हिकिड़ो सुठो प्लेटफॉर्म आहे उन्हनि जे लाइ. उन्हनि असांखां अच्छा, उते सॼी दुनिया जो ईंदियूं आहिनि, ईअं कलेक्ट कंदा हूंदा? बिल्कुल, हा हा. कोननि मां चूंड थींदी हूंदी? बिल्कुल, हा. उहे ई ॾेखारींदा. उहे हज़ारें फिल्मूं उन्हनि खे ईंदियूं आहिनि, उन मां कुझु 50-60-100 ईअं सिलेक्ट कंदा आहिनि. उन में असांजी सिलेक्ट थी, फर्स्ट सिलेक्शन असांजी हिकिड़ी उहा ई जिते प्रीमियर थियो. उन खां पहिरियों एशियन फिल्म फेस्टिवल LA हॉलीवुड में, पर उते स्क्रीनिंग न थी बिकॉज ऑफ कोरोना, द होल थिंग गॉट कैंसल्ड. एंड उन खां पोइ असांजी हुई टर्की में, इंडिया में नॉमिनेट थी चुकी आहे कुझु ॿिनि फेस्टिवल्स में, प्लस हाणे 3 ॾींहं पहिरियों जयपुर फिल्म फेस्टिवल इंडिया राजस्थान में, उते वरी ॾेखारी वई आहे. सो देयर इज़ दैट. ऐं what was the other one? South Asian International Film Festival, न्यूयॉर्क में, उते भी असांजी स्क्रीनिंग थी हाणे लास्ट ईयर. सो उनजो फीडबैक उतां खां कीअं पियो अचे? फीडबैक हर जगह खां सुठो आयो आहे. लाइक जिते भी माण्हू ॾिठी आहे, दे टॉक अबाउट इट इन अ वे त मूंखे ईअं आदत न आहे पंहिंजे कम जे बारे में इन तरीक़े सां पर्सनल हिकिड़ो कनेक्शन जेको माण्हुनि जो ठही वेंदो आहे उहो. ऐं बिकॉज इट्स माई फर्स्ट फिल्म, त उन हिसाब सां जेको फीडबैक आयो आहे मूंखे त लाइक पहिरियों त यकीन न पियो अचे. बिकॉज देयर वाज़ दिस गाय इन इंडिया, हिकिड़ो फिल्म फेस्टिवल आहे लिफ्ट इंडिया, ऐं उन्हनि में असांखे नॉमिनेट उन्हनि कयो. उन्हनि 2100 फिल्मुनि मां 100 फिल्मूं नॉमिनेट कयूं ख़ाली, ऐं उन मां असांजी फिल्म. बिल्कुलु, हा. सो उन्हनि जंहिं माण्हू असांजी फिल्म सिलेक्ट कई, एंड द फाउंडर ऑफ द फेस्टिवल, दे वर लाइक दिस फिल्म लेफ्ट अस स्पीचलेस. असांखे लफ़्ज़ कोन्हनि. इहा फिल्म जेको आहे असां लफ़्ज़नि में नथा ॿुधाए सघूं, असां सिर्फ़ु महसूसु करे सघूं था. ऐं इहो केरु तव्हांजे कम लाइ केरु बि चए त आई थिंक दैट्स अ ह्यूज थिंग, यू नो. सो जंहिंखे एॾो एक्सपीरियंस हुजे उहे चवनि. असां जहिड़ा माण्हू तारीफ़ करे त उनजी एॾी बेटर नथो करे. सॼी ॻाल्हि आहे, जंहिंखे जंहिं फील्ड जो तजुर्बो हुजे उहा चए त मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि. बिल्कुलु सही. अच्छा, जन इन में एक्टिंग कई आहे, पहिरियां उन्हनि कॾहिं एक्टिंग जो उन्हनि खे तजुर्बो आहे या उहे फर्स्ट टाइम उहे कनि पिया? न, उहे नापा नेशनल अकेडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स जा पढ़ियल आहिनि, ऐं हिकिड़ो हाणे उते पढ़ाई बि वरितो, तारिक राजा ऐं नादिर हुसैन. ऐं उन्हनि ॿिन्ही सां मां पहिरियों कॾहिं कमु कोन कयो आहे, ऐं न को मां उन्हनि खे परफॉर्म कंदे ॾिठो हुयो. बट इहो आहे त आई न्यू त ही परफेक्ट कास्टिंग मूंखे मिली आहे, बिकॉज दे आर अमेज़िंग. इन्हनि खां माना मां चवंदुसि मां लकी आहियां, ऐं मुंहिंजो ऑनर हुयो त मां उन्हनि सां कमु करे सघियुसि, बिकॉज दे वर सो गुड. एंड इट्स अनबिलीवेबल. आई थिंक एवरीबडी लाइक हू तव्हांजा स्टार खणी कोन हूंदा, बट एक्टिंग वाइज दे आर 2 ऑफ द बेस्ट एक्टर्स. बिल्कुल, नादिर हुसैन and Tariq Raja. Sahi. So these 2 actors are, I think, 2 of the best in Pakistan. ॿियनि जन तावन कयो आहे किरदारनि, उन शायर उन्हनि खे बि हिकिड़ो. So mainly असांजी फिल्म में 2 कैरेक्टर आहिनि, and the third one has a special appearance. Arshad Sheikh, उहो अञा सिखे बि पियो थो, but he is very good and he has a lot of potential. सुठी वॾी potential आहे हुन में. ऐं I think कुझु सालनि में माण्हू इहे सभु एक्टर्स तव्हांजा फ्यूचर आहिनि सॼे पाकिस्तानी सिनेमा जा, नॉट जस्ट सिंधी सिनेमा जंहिंजो अञा ख़ाली बेस फाउंडेशन बि न ठही आहे, पर इहो आहे त ओवरऑल पाकिस्तान सिनेमा एंड ओवरऑल ग्लोबल सिनेमा, बिकॉज तव्हांजी बाउंड्रीज़ हाणे इलाही घटिजियूं आहिनि ड्यू टू स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म्स. त उन जे करे तव्हांखे इहे एक्टर्स जेके आहिनि उहे सुभाणे परीहं 10 साल 5 साल 2 साल 6 महीना खां पोइ वॾा एक्टर तव्हांखे नज़र ईंदा. ज़रूरु. बिल्कुलु. पाण ब्रेक वठूं, चवंदा ब्रेक जो टाइम थियो आहे, पोइ अञा वधीक पाण ॻाल्हियूं कंदासीं. नाज़रीन, राहुल एजाज़ साहिब जो ॻाल्हियूं मां ॿुधो पिया, हुननि जी मूवी ते ॻाल्हायूं पिया, ऐं हुन मूवी जो जिते किथे माशाल्लाह चर्चो आहे, असांखे बि ख़ुशी थिए पई. अञा हुन ते वधीक ॻाल्हाईंदासीं. गॾोगॾु जीअं इन्हनि सिनेमा जो ज़िक्र कयो, सिंधी सिनेमा या पाकिस्तान जी सिनेमा या पाकिस्तान में जेको कमु थिए पियो थो, उन ते पाण वधीक बि खोड़ ॻाल्हियूं कंदासीं, पर वठूं था मुख़्तसिर ब्रेक. जी
जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकिड़ो ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं था। नौजवान जर्नलिस्ट ऐं फिल्म मेकर राहुल एजाज़ साहब असांजा गेस्ट आहिनि, उन्हनि सां ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं ख़ासि तौर ते फोकस आहे उन्हनि जी जेका फिल्म आहे ए ट्रेन क्रॉस द डेज़र्ट। अच्छा, इहो जेको नालो आहे इन जी चूंड अव्हां कीअं कई? सो बेसिकली फिल्म में कुछ पोइट्री इस्तेमालु थियल आहे ऐं उहा पोइट्री आहे इजिप्शियन राइटर एंड पोइट एंड जर्नलिस्ट एज़ वेल अशरफ अबुल याज़ीद, ऐं उन मूंखे 1-2 साल अॻु में हिकु पंहिंजी कंपाइलेशन इंग्लिश ट्रांसलेटेड अरेबिक टू इंग्लिश ट्रांसलेटेड बुक या गिफ्ट कई हुई। उहा पढ़ंदो मूंखे ख़्यालु आयो त ही 2 पोइम्स आहिनि जेके इनकॉर्पोरेट थी सघंदियूं। एक्चुअली तव्हांजी फिल्म जी फाउंडेशन हिकु तरीक़े सां आई, उनखे जेको अञा वधीक मज़ेदार ठाहियो आहे उहो उन पोइट्री कयो आहे। ऐं उन में हिकु पोइम जो नालो इहो हुयो अ ट्रेन क्रॉस द डेज़र्ट। सो इहो इतफ़ाक़ सां मुंहिंजे बाबा नसीर एजाज़ उन जी ट्रांसलेशन कई सिंधी में, त उहे सिंधी ट्रांसलेशन जेका आहे उहा फिल्म में यूज़ थियल आहे। एंड आई थॉट दिस इज़ द परफेक्ट टाइटल। तव्हांखे फिल्म जो टाइटल पाण ई उन पोइम मां मिली वियो, बिकॉज़ इहो टाइटल तव्हांखे इलाही अलॻि डायरेक्शन में बि खणी वञे थो। तव्हांखे विजुअल इमेज बि तव्हांजे दिमाग़ में ठहे थी त हिकु ट्रेन सहरा मां गुज़रे पई थी, पर तव्हां फिल्म ॾिसंदव त तव्हां उहा कंप्लीटली डिफरेंट एक्सपीरियंस आहे तव्हांजे लाइ, बिकॉज़ उहो तव्हांखे जंहिं तरीक़े सां खणी थी वञे ऐं फिल्म तव्हांखे जंहिं तरीक़े सां खणी थी वञे कंप्लीट डिफरेंट एंड वेरी एनरिचिंग एज़ वेल। ऐं ज़िंदगी हिकिड़ी माना सहरा में ॼण गुज़रे पई। बिल्कुलु सही, सॼो मेटाफर आहे इलाही। सही। अच्छा, उहा आहे सिंधीअ में हुनजा जुमला जेके थियनि पिया, सब टाइटलिंग आहे इंग्लिश? जी, सब टाइटलिंग आहे। सही। डबिंग जो हिते कॉन्सेप्ट आहे, पर डबिंग में तव्हांजी हर फिल्म ख़राब थी वञे। सो आई थॉट सब ओरिजिनल जेको आहे त पोइ इहा ई वरी ॻाल्हि आहे न, त माना हिकिड़ो सिंधी ॿोली में आहे पर दुनिया में एतिरी हुनखे पज़ीराई मिली आहे। ज़ाहिर सब टाइटलिंग जो एॾो त ज़ाहिर आहे दुनिया में। हिकिड़ो ट्रेंड आहे न, उहे सब टाइटल पाण खे ई लिखणा पवंदा आहिनि। सो तव्हां पाण हुनखे ट्रांसलेट कंदा आहियो हर ॿोली में एंड देन यू सेट इट आउट फॉर पीपल। अच्छा, इनमें शूट में आहे त 19 मिनट ऐं सम कुझु सेकेंड्स, तक़रीबन 20 मिनट जे विच। हा, त केतिरो टाइम लॻो इन सॼी खे ठाहिण में? तव्हां यकीन न कंदो, हिकु ॾींहुं, बिकॉज़ असां वटि इलाही लिमिटेड बजट हुयो इंडिपेंडेंट फिल्म मेकर लाइ। जेका हिकिड़ो मसलो पूरो करणु, वरी हिकु ॾींहं में तव्हां फिल्म तव्हांखे पूरी करणी आहे, यू नो। सो या बाक़ी हिकिड़ो सीन हुयो जंहिंजे लाइ असां 1/2 कलाकु ॿिए ॾींहं ते कढियो हुयो। उहो तव्हांखे सीन सिर्फ़ु 30 सेकेंड लाइ 40 सेकेंड लाइ नज़र ईंदो सॼी फिल्म में, बाक़ी सॼी फिल्म में मूंखे लॻो त वॾो टाइम लॻो हूंदो। ऐं ॿियो असां लाइक इंडिपेंडेंट फिल्म मेकर्स लाइ तव्हां घटि में घटि शूटिंग डेज़ रखंदा आहियो, घटि में घटि तव्हां जेको ख़र्चु रखंदा आहियो, यू नो, बिकॉज़ यू हैव टू मेक श्योर दैट हर शइ तव्हांजी सही थिए। पर इहो आहे त तव्हांखे घटि टाइम लॻे, घटि पैसा लॻनि, त जीअं हर शइ हिकिड़ो तव्हां लिमिटेड रिसोर्सिस सां कंप्लीट ऐं क्वालिटी ते कॉम्प्रोमाइज़ बि न कयो। त इहो मैनेज करणु जेको आहे इलाही मुश्किल आहे, पर असां करे वियासीं फाइन, थैंकफुली। सही, ज़बरदस्त। अच्छा, हाणे फ्यूचर जी छा प्लानिंग आहे? माशाल्लाह हिननि खे पहिरीं में ई माशाल्लाह अलहमदुलिल्लाह अव्हांखे एॾी मोट मिली आहे, न रुगो पाकिस्तान पर दुनिया लेवल ते। सो फ्यूचर इहो आहे त हिकिड़ी ॿी फिल्म मां शूट करे चुको आहियां हाणे, ऐं उनजी एडिट पोस्ट प्रोडक्शन हले पई थी। उन खां अलावा इहो आहे त आइडियली जेको गोल आहे उहो इहो आहे त हिकु सिंधी फीचर फिल्म ठाहिजे, जेको हिते मां त कोन ॾिठी आहे, मतिलबु टीवी टेलीफिल्म्स ऐं उन खां अलावा हिकु अहिड़े स्टैंडर्ड जी फिल्म जेका तव्हांजे इंटरनेशनल फेस्टिवल्स में लॻे, इंटरनेशनल रिलीज़ थी सघे, तव्हांजे स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म्स ते लॻी सघे, ऐं माण्हुनि खे हिकिड़ो मॉडर्न डे एक्सपीरियंस भी मिले, प्लस तव्हांखे सिंधी कल्चर जी भी ख़बर पए ऐं सिंधी वैल्यूज़ जी भी। सो उन फिल्म जो फर्स्ट ड्राफ्ट त मां अॻे ई लिखी बि चुको आहियां। सो इन करे जो ख़ैर मां इन प्लान में अॻे ई हुयुसि साल खनि खां। सो उहा मां ठाहिणु चाहींदुमि, होपफुली हिन साल या अॻे साल, जॾहिं बि जेसि ताईं बि रिसोर्सिस तव्हांजूं कमु थियूं। उनमें के ही इदारा असां सपोर्ट नथा कनि जिन खे करणु खपे, कल्चर डिपार्टमेंट ॿिया टिया जिन वटि रिसोर्सिस बि आहिनि, ऐं उन्हनि जो हिकिड़ो प्रोजेक्ट आहे पूरो डॉक्यूमेंट्रीज़ जी मद में, त ही उन में कॾहिं अव्हां राब्तो कयो या छा? मां अञा राब्तो न कयो आहे, इन करे जो मां अञा ताईं हिकिड़े हुन हिकु ॿी फिल्म जे चक्कर में लॻो पियो हुउसि, जेका उहा बि असां गोइते जी हेल्प सां ठाही आहे, गोइते जे हुन फिल्म टैलेंट्स जे प्रोग्राम जे अंडर असां। सो उहा फिल्म मूंखे पहिरियों कंप्लीट करणी आहे, जेका होपफुली 10-15 ॾींहंनि में थी वेंदी, ऐं उन खां पोइ जेको आहे मां इन ते ध्यानु ॾींदुसि त फीचर फिल्म जो छा कजे। बिकॉज़ फीचर फिल्म इहो आहे त शॉर्ट फिल्म त माण्हू ठाहे वठंदो, सही आहे, फीचर फिल्म लाइ यू नीड अ लॉट ऑफ एक्सपेंसिस, लाइक इट्स वेरी एक्सपेंसिव टू मेक अ फीचर फिल्म, एंड सुठी फिल्म माना फीचर फिल्म त असां 10-20 हज़ारनि में बि खणी ठाहे वठे माण्हू फेवर वेवर कराए, पर तव्हां
जे क्वालिटी वारी का शइ ठाहिणु चाहींदो त हुन में इलाही पैसा लॻंदा आहिनि, यू नो. सो इन इंतज़ार में आहियां त हुन में प्लान पंहिंजी स्ट्रेटेजी कीअं कयां, कंहिंखे माण्हू अप्रोच करे. प्लस इट्स नॉट अ डॉक्यूमेंट्री न आहे, इहा आहे फिक्शन. ऐं आहे सिंधी हुजण जे बारे में, ऐं थर में ऐं भेटाई जे हुनजे शाइरी खां इंस्पायर्ड आहे काफ़ी हद ताईं. सो पर्टिकुलरली जेका उहा सोरठ रायडियाज जी कहाणी आहे जेका, उन मूंखे इलाही इंस्पायर कयो. उन सां कनेक्टेड आहे, पर in a way that only I probably can think of doing, at least right now, maybe. मीडिया कुझु हाउसिस आहिनि, उन्हनि जो जेकॾहिं हथु आहे त उन्हनि जी एॾी पब्लिसिटी थिए थी. बिल्कुलु. डोंकी राजा ॿिया 8 नाला खणी थो वठां त उन्हनि जी प्रमोशन एॾी थी थिए जो माण्हू ॾिसनि था न. त कंहिं मीडिया स्ट्रॉन्ग मीडिया हाउस जेकॾहिं पुठियां आहे, पब्लिसिटी थिए थी त पोइ उहा कुझु बिज़नेस बि करे. अदरवाइज़ कहिड़ो बि सुठो कमु थो थिए उहो दॿिजी थो वञे. ईअं थिए थो. ईअं बिल्कुलु सही, ईअं थिए थो. ऐं इन करे इलाही सुठियूं फिल्मूं बि जेके आहिनि, कुझु विच में ॿियूं बि आहियूं जेके माना दे वर गुड फिल्म्स, बट उहे हली न सघियूं. इन करे जो हुननि जी पब्लिश उहे इंडिपेंडेंटली ठहियल हुयूं, को मेजर प्रोडक्शन हाउस या मीडिया हाउस तव्हांजे हुननि जे बैकिंग में न हुयो. उन सां जेको आहे, ऐं ॿियो इहो त ऑडियंस, असां शुरू में ई ऑडियंस खे ख़राबु कयो आहे, बिकॉज़ वी प्रोड्यूस्ड सच ट्रैश फिल्म्स इन द बिगिनिंग एंड वी कंटिन्यू टू डू दैट. द ऑडियंस जो तव्हांजो फेथ ई हलियो वियो आहे. तव्हां ते ऑडियंस तव्हां ते यकीन कोन थी करे, ट्रस्ट ई कोन्हे फिल्म मेकर्स ते. त असांखे ख़बर आहे पाकिस्तानी फिल्म आहे, अच्छा हे चए थी ट्रेलर त हूअं असांखे एडिट करणु कोन थो अचे, सही आहे, फिल्म ठाहिण बि कोन थी अचे, न को लिखणु थी अचे. ऑडियंस खे ख़बर पइजी वई आहे. हाणे उन ट्रस्ट खे गेन करणु वापसि उहो वधीक मुश्किल आहे. ऐं कुझु फिल्म मेकर्स आहिनि, नबील कुरैशी आहे, सुठो फिल्म मेकर आहे, बहितरीन फिल्म मेकर, एंड ही कैन डू इट. आई थिंक नदीम बेग कैन डू इट. सो एंड देयर आर फ्यू, actually there are a lot more जेके तव्हांजा यूनिवर्सिटी जे स्टूडेंट्स आहिनि ऐं जेके ग्रेजुएट्स आहिनि, ऐं उहे सुठा फिल्म मेकर्स आहिनि, टैलेंटेड फिल्म मेकर्स आहिनि. उन्हनि खे मॉडर्न सेंसिबिलिटीज़ जी बि ख़बर आहे, वर्ल्ड सिनेमा जी बि ख़बर आहे. ईअं कोन्हे त सिर्फ़ु बॉलीवुड ॾिसी वॾा थिया आहिनि, या सिर्फ़ु जेको आहे हिकिड़ो ख़ासि मख़सूस सिनेमा ॾिसी वॾा थिया आहिनि. उन्हनि खे सॼी दुनिया ई ख़बर आहे. उहे जेके आहिनि तव्हांजो फ्यूचर आहिनि, ऐं उन्हनि खे वधीक अपॉर्चुनिटी ॾिबी त उहे तव्हांखे अहिड़ियूं फिल्मूं ठाहींदा, तव्हां चवंदो त हॉलीवुड खां बहितर आहे. वाक़ई हिन कोविड-19 असांखे वॾो लॉस ॾिनो, न त सिनेमा कुझु बहाल थी पए. ऐं कुझु इहो बि थियो, ज़ाहिर आहे, हालांकि एज़ ए आर्टिस्ट या एज़ ए जर्नलिस्ट, एज़ ए ह्यूमन बीइंग, असां त कॾहिं बि कंहिं मुल्कनि जे ॿोलियुनि जे विच में इहो जेको थियो फ़ैसिलो त पाड़ेसरी मुल्क जी मूवीज़ हिते न ॾेखारियूं. मूंखे तकलीफ़ थी, छो न ॾेखारियूं वञनि. इन्हनि सां कुझु अहिड़ो थींदो आहे, मज़हबनि सां जहिड़ा आहियूं असां वटि हिकिड़ो अदर हुन पासे बि आहे हिते बि, पर उन सां थोरो इहो थियो जो जेको कमु हिते थिए पियो उहो कुझु न कुझु ॾेखारियो वियो सिनेमा में. ईअं थियो, न त उन्हनि जो हावी त उहे ई मूवीज़ हूंदियूं आहिनि, पाकिस्तानी केरु ॾिसंदो. इहो थोरो हिकिड़ो स्पेस क्रिएट थियो न. इहा स्पेस क्रिएट थी, पर माण्हू त उहो ई तव्हांजा ॾिसणु कोन विया. यस. इन करे तव्हांजो पंहिंजो ट्रस्ट त उहो ई कोन्हे, त सिनेमास ख़ाली पिया हूंदा. अच्छा, इन में सॉरी मुंहिंजी ॻाल्हि थो करे, कुझु माण्हुनि जो इहो बि ख़्यालु आहे त हीअ जेके हाणे सिनेमा असां वटि ठहियूं आहिनि न महांगनि इलाइक़नि में, ॿियो त उन्हनि जी टिकेट ई एॾी महांगी आहे जो हिकिड़ी फैमिली मां 5 माण्हू गॾिजी जेके ॾिसणु वञनि, वरी कुझु खाइनि पीअनि, त माना उहो आम माण्हू अफोर्ड नथो करे सघे. की सुठे फिल्म, इवन कवी खान जो बि इंटरव्यू ॿुधो त उन इहा ई ॻाल्हि कई त तव्हांजी सिनेमा तॾहिं तरक़ी कंदी जॾहिं त हुनजी टिकेट घटि हूंदी, ही पब्लिक ताईं कोन थी पहुचे असांजी शइ. ही हिकिड़ो माना हिकिड़ो हू आहे उहे ॾिसनि था. जेसि ताईं पब्लिक इंडिया में ईअं आहे न त 30 रुपए खां वठी ऐं 10,000 ताईं जी टिकेट आहे, त 30 रुपए वारो माण्हू बि ॾिसी सघे थो, 50 रुपए में बि ॾिसी सघे थो, 100,000 5,000 ताईं. पर हिते असां इहो मेंटेलिटी ई कोन्हे. इहा ई ॻाल्हि मां कई त स्टेक होल्डर्स जेके आहिनि तव्हांजा वेरी शॉर्ट साइटेड आहिनि. दे कांट सी दैट तव्हांजो घणा माण्हू ॾिसण ईंदा, सस्ती रखंदो घणा माण्हू ॾिसण ईंदा, बिकॉज़ उहो अफोर्ड करे सघंदा. हिकु माण्हू महीने में 10-15,000 कमाए थो ऐं 5 ॼणा हुनजी फैमिली में आहिनि, 5,000 या 6,000 त हुनजा हिकु दफ़े फिल्म ॾिसण में लॻी वेंदा, त उहो बाक़ी खाईंदो किथां, रहंदो किथां. तव्हां टिकेट घटाईंदो, माण्हू ख़ुशी सां ॾिसण वेंदा. जे फिल्म ख़राब बि निकिरंदी त माण्हू तव्हांखे गारियूं कोन ईंदा. जे तव्हां 200 रुपया टिकेट रखो था, हुन में तव्हां एवरेज या बेकार फिल्म बि ॾेखारियो था, मसलो न आहे, सही आहे, हली वेंदो. तव्हां 700 वठी, 1000 वठी, तव्हां अहिड़ी फिल्म था ॾेखारियो जंहिं ते माना 1200-1500 एतिरो ख़र्च बि न थियल आहे. ऐं जे ख़र्च थियल आहे त उहो तव्हांजी स्टोरी टेलिंग कोन्हे, स्किल कोन्हे, तव्हांजो नज़र थो अचे, का सुठी पोटेंशियल नज़र नथी अचे. उन खां माण्हू खे ॾुख थींदो आहे, छो मां ख़र्च कयां, मां उहो घर वञी नेटफ्लिक्स छो न ॾिसां.
अच्छा पोइ इन नेटफ्लिक्स जो ज़िक्र निकितो त मूं जीअं अव्हां सां पहिरें ॻाल्हायो पिया त हाणे एॾो सुठो कमु थिए थो प्राइवेट लेवल ते एतिरा अव्हां जहिड़ा जेके दोस्त आया आहिनि ॾाढो सुठो कमु था कनि इन्हनि जूं शयूं जेके आहिनि उते बि ॾिसूं था त इंडिया जो ई माना हावी आहे उन्हनि जूं सीरीज़ भले किनियूं या सुठियूं मूं खोड़ ॾिठियूं आहिनि की उन में मज़ो बि कोन्हे पर तंहिंजे बावजूदि उते पयूं आहिनि असां मूं इन करे ॾिठो त नेटफ्लिक्स ते आहे त चङी हूंदी पूरी सीरीज़ ॾिठी आख़िर में कुझु बि न उते बि असां न आहियूं असां मीन्स पाकिस्तान न आहियूं उनजा सबब वहांखे छा था नज़र अचनि हिकिड़ो रीज़न इहो आहे त पाकिस्तान नंढी मार्केट आहे इंडिया तव्हांजो वॾी मार्केट आहे सो नेटफ्लिक्स जे सोचे थो कुझु त उनखे ख़बर आहे त यार हितां असांखे मार्केट वधीक मिलंदी माण्हू ॾिसंदा सो सेक्रेड गेम्स जो हिट थियण जो रीज़न इहो कोन हो त उहो एक्स्ट्रा ऑर्डिनरी सीरीज़ आहे इट्स अ वेरी गुड सीरीज़ बट उनजे सक्सेस जो जेको रीज़न हुयो उहो इहो ई हो त तव्हांजी मार्केट वधी आहे ऐं तव्हांजी इंडिया में रिलीज़ थींदी माना पाकिस्तानी बि ॾिसंदा पर जे पाकिस्तानी हिकिड़ो तव्हांजो प्रोडक्शन अचे थी त ज़रूरी कोन्हे त इंडियन ऑडियंस तव्हांजी ॾिसे इन करे जो उन्हनि वटि अॻई ओहिड़ो कमु थिए थो जहिड़ो असां न ॿुधा सो हिकिड़ो असांखे जेको स्टेप खणी सघूं था उहो इहो आहे त तव्हां असां अहिड़ियूं स्टोरीज़ ॿुधायूं ऐं इन तरीक़े सां ॿुधायूं जेके सिर्फ़ु असां ॿुधाए सघूं था यू नो इहो आहे त यू नीड टू डाइव बैक इन टू योर ओन कल्चर एंड योर ओन लैंग्वेजिस ऐं सिर्फ़ु उर्दू में न बिकॉज़ उर्दू ऐं हिंदी असां साॻी शयूं कयूं था तव्हां पंहिंजूं 72 लैंग्वेजिस आहिनि मुंहिंजे ख़्याल सां पाकिस्तान में राइट त 72 लैंग्वेजिस माना त तव्हांखे केतिरियूं स्टोरीज़ ऐं केतिरा कल्चर्स हुते मिलनि था उन्हनि सभिनि खे छो न एक्सप्लोर करे थो माण्हू हर कम्युनिटी तव्हां कैलाश वैली हलिया वञो तव्हां नॉर्थ बी साइड हलिया वञो तव्हां पंजाब हलिया वञो तव्हां बलूचिस्तान हलिया वञो बलूचिस्तान बलोची फिल्म मेकर्स जेके आहिनि अमेज़िंग फिल्म मेकर्स तव्हां नवां जेके अचनि था जेके अञा मशहूरु कोन्हनि सही आहे उन्हनि खे तव्हां ॾिसो उन्हनि जो कमु ॾिसो तव्हां चवंदो त दे आर एज़ गुड एज़ एनीथिंग दैट you know Hollywood or India can produce you know उन्हनि खे चांस अच्छा पाकिस्तान में इहो ट्रेंड मूंखे ख़बर न आहे त कोई शुरू थियो आहे न त जेकॾहिं इहो शुरू थिए तव्हांखे नथो लॻे त कामयाबु थींदो त हीउ जेको अॼुकल्ह यूट्यूब जो दौरु आहे सीरीज़ का बि ठाहे किश्तवार जीअं हीअ अव्हांजी 19 मिंटनि जी पूरी फिल्म आहे 19 मिंटनि जो किश्तवार खे ठाहे जेकॾहिं रखजनि त यूट्यूब जो दौरु आहे माण्हुनि मां सुठो मुंहिंजे ख़्याल अर्न बि करे सघनि था इहो डिपेंड थो करे उनजी अगेन उहो ई आहे त यूट्यूब जा एल्गोरिथम्स जेके आहिनि उहे इलाही डिफिकल्ट आहिनि अंडरस्टैंड करणु सम्झणु ऐं उन्हनि खे उन हिसाब सां स्ट्रेटजी प्लान करणु त उहा फिल्म जी उहा प्रोड्यूसर जो कमु सही आहे मेनली ऐं हिते इंडिपेंडेंट फिल्म मेकर्स जो असांजो मसइलो हिकिड़ो इहो आहे त असां प्रोड्यूसर बि पाण हूंदा आहियूं डायरेक्टर बि पाण हूंदा आहियूं हर शइ बिकॉज़ फाइनेंसर बि पाण एक्ज़ैक्टली घणो करे त फाइनेंसर बि पाण हूंदा आहियूं यू नो आई थिंक लाइक अ लॉट ऑफ टाइम एक्चुअली 50% तव्हांजे केसिस में इहो ई हूंदो आहे त असां पंहिंजा पैसा आणी फिल्म ठाहींदा आहियूं पिया ऐं ॿियो इहो आहे त असांखे अञा फिल्म मेकिंग जे अची वई आहे नवनि असां यंग फिल्म मेकर्स खे त असांखे फिल्म डिस्ट्रीब्यूशन ऐं प्रमोशन एतिरी न आई आहे उन जो एक्चुअली जेको हाणे हिकिड़ो मां कोर्स पढ़ायां पियो त उहो इन ते ई आहे हाउ डू यू डिस्ट्रीब्यूट एंड प्रमोट योर वर्क राइट उहो जे असां सिखी वियासीं त उन हिसाब सां पोइ असां यूट्यूब खे बि इस्तेमालु करे सघूं था उन खां पोइ असां हर स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म खे इस्तेमालु करे सघूं था टू गेट अ वर्क आउट देयर ऐं उन सां फ़ाइदो आहे बिकॉज़ असां सिर्फ़ु मख़सूस हिकु ऑडियंस खे नथा ॾेखारियूं असां उहो सॼी दुनिया में केरु बि ॾिसी सघे थो सही सो मुख़्तसिर वक़्त में कोशिशि कईसीं सुठियूं ॻाल्हियूं थियूं ऐं वेंदे वेंदे को मैसेज ॾियणु चाहियो फिल्म मेकिंग जे हवाले सां या ओवरऑल जेको मुंहिंजे दिलि में हुजे पंहिंजे ॾिसंदड़नि खे आई वुड से त माना असां उहो ई आहे त हर ॿोली असां उर्दू ऐं हिंदी ऐं इंग्लिश ऐं इनखे इलाही फोकस कंदा आहियूं सुठी ॻाल्हि आहे बिकॉज़ अलॻि अलॻि ॿोलियूं अचण बि सुठी ॻाल्हि आहे उन्हनि जो कमु सम्झण बि बिकॉज़ दैट कनेक्ट्स यू टू द वर्ल्ड बट एट द सेम टाइम तव्हां पंहिंजी ॿोली खे बि थोरो फोकस कयो यू नो पंहिंजे कल्चर खे बि थोरो फोकस कयो बिकॉज़ असां सिंधी ॻाल्हाईंदे ॼण बेइज़ती फील थींदी आहे शर्म ईंदो आहे ॿिए कंहिंजे साम्हूं ॻाल्हाईंदे सो उहो न अचणु घुरिजे शिकार न थियणु खपे माण्हू तामिल तेलुगु साउथ इंडियन में इलाही तव्हांजा ॿियूं कल्चर्स ऐं लैंग्वेजिस आहिनि सो दैट्स वन थिंग दैट यू शुड फोकस ऑन ऐं जेके फिल्म मेकर्स आहिनि आई वुड सजेस्ट आई वुड होप त ॿिया फिल्म मेकर्स बि पंहिंजी लैंग्वेजिस में स्टोरीज़ नयूं नयूं खणी अचनि बिकॉज़ सो एतिरियूं स्टोरीज़ आहिनि तव्हां वटि ॿाहिरि ॾिसण जी ज़रूरत ई न आहे ख़ाली चांस opportunity खपे सही so yeah that's it तमामु घणी महिरबानी अवां टाइम ॾिनो सो राहुल एजाज़ जूं ॻाल्हियूं अवां ॿुधियूं ऐं जीअं उन्हनि ॿुधायो त हू पढ़ाइनि बि था न जेको बिज़नेस इंस्टीट्यूट जी इंस्टीट्यूट ऑफ बिज़नेस मैनेजमेंट हा उन में फिल्म मेकिंग ते पढ़ाइनि बि था ऐं उन्हनि ॿुधायो त इहो जेको आहे त उनजी प्रमोशन ऐं मार्केटिंग छा आहे उहो ई वॾो जेके खणी चऊं त असांखे रुकावट इहा बि आहे सो उहा बि जेकॾहिं ख़तमु थींदी ऐं इनशाला होपफुल असां त ज़ाहिर आहे असांखे पुरुमीद ई रहणु खपे ऐं मायूसी कुफुर आहे असां जेके हिन कुर्सी ते वेठा आहियूं अची जन माण्हुनि खे घुरायूं त कोशिशि इहा बि हूंदी त मायूसी न पखेड़ियूं उमेद जी किरण माण्हुनि खे ॾेखारियूं त भाऊ यस घणो कुझु थी सघे थो सो शिकवाए ज़ुल्म ते शब से तो कहीं बेहतर था अपने हिस्से की
शमा जलाते जाते। सो जेकॾहिं सभु पंहिंजे हिसे जी शमा ॿारींदा ते घणी रोशनी पखड़ंदी। ऐं इनशाला अहिड़ा राहुल एजाज़ जहिड़ा ॿिया जेके दोस्त आहिनि उन्हनि सां बि अव्हांजी ईंदड़ ॾींहंनि में असीं मुलाक़ात कराईंदासीं। सो हीअ मूवी जेकॾहिं अव्हां न ॾिठी आहे त यूट्यूब ते ज़रूरु अव्हांखे नज़र ईंदी। सो अव्हां ज़रूरु ॾिसो। यूट्यूब ते न आहे? अञा पाकिस्तान में रिलीज़ हिन साल थी। ओके, बट अञा ट्रेलर वग़ैरह मूं अव्हांजो इंटरव्यू ॾिठो। ट्रेलर बिल्कुलु, ट्रेलर बि आहे, इंटरव्यूज़ बि आहिनि। ओके, ऐं फिल्म रिलीज़ अञा पाकिस्तान में हिन साल थींदी आहे। ओके, तेसि ताईं अव्हां वेट कयो ऐं जो ट्रेलर वग़ैरह ॾिसंदव या जेके न्यूज़पेपर में ख़बरूं छपियूं आहिनि उनमां बि अव्हांखे काफ़ी इन जे लाइ इंफॉर्मेशन मिलंदी। अॼु जे प्रोग्राम मां असीं अव्हां खां मोकिलायूं था। सुभाणे इनशाला हिकु भेरो ॿीहर वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसि ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।